सिंध के खूबसूरत लेखक ऐं कालम नवीस प्रोफेसर दौलतराम खत्री सां रिहाणे उन जे लिखियल किताब कारूंजर जी मुहूर्त कारूंजर आर्ट्स काउंसिल मिठी तरफ़ां सिंधी ॿोली जी बाख़्तियार इदारे हैदराबाद में तक़रीब रखी वई। तक़रीब जी सदारत नाले वारे दानिश्वर ताज जोयो कई, जंहिंमें सिंध मां अदीबनि, लेखकनि, शाइरनि, नौजवाननि ऐं औरतनि तक़रीब में वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में लेखक प्रोफेसर फयाज़ लतीफ़, कंपेयर नसीर मिर्ज़ा, प्रोफेसर अमर सिंधु, कबीर भील ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त दौलतराम लाइ कारूंजर वापार ऐं कारोबार जो ज़रियो न पर इश्क ऐं मोहबत जो ज़रियो आहे ऐं उहो इश्क हिन किताब मां झलके थो। जंहिं इश्क हिन खां हीउ किताबु लिखायो आहे, हिन किताब में थर जी तहज़ीब, बाग मकान, जीवत ऐं उसनाकी बाबति मज़मून शामिल आहिनि। उन्हनि वधीक चयो त कारूंजर खे कारोबारी ऐं मुनाफ़ेख़ोरनि वखर सम्झी उनजे पोयां लॻल आहिनि, पर हाणे त समूरी सिंध खे तबाह करण में पूरा आहिनि। असां वटि मज़हबी इंतापसंदी जहिड़ा जुनूनी वाक़िआ पेश अचनि था, जंहिंसां असांजे असल तशख़ुस खे नुक़सानु रसे थो। उहो बि सिंध लाइ फ़िक्र जोॻो लम्हो आहे, जंहिंखे रोकण लाइ भरपूर आवाज़ उथारणु घुरिजे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कारूंजर समेत समूरी सिंध खे बचाइण लाइ भरपूर आवाज़ उथारण जी ज़रूरत आहे। किताब जे लेखक दौलतराम खत्री महिमाननि जा थोरा मञींदे चयो, तव्हांजो मोहबत मंच ॾिसी फ़क़ति मूंसां मोहबत जो इज़हार नाहे कयो, पर हुन सां गॾु कारूंजर सां प्यारु आहे जो सॼी सिंध मां दोस्त अॼु हिन महफ़िल में शरीक थिया आहियो। मूं जेको कुझु लिखियो आहे उहो प्यार जो पोरियो कयो आहे। मूं ते ज़िमेवारी आयत थिए थी त सिंध जे थर, कारूंजर, कोयले ऐं सिंधी माण्हुनि जे ॾुख दर्द जी पीड़ा बाबति अञा वधीक लिखणु घुरिजे। कारूंजर असांजो सक़ाफ़ती मोर्चो आहे, जंहिंजी मालिकी ऐं वारसी लाइ असां सभिनी खे जदोजहद करणु घुरिजे। जे लाइ ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम मुनेश कुमार खे पाण अचनि लतीफ़ जी भाई पेश कनि। बारोचे साण जे ॾियूं बारोचे साण जे ॾियूं बारोचे साण जे ॾियूं एकर थिया है कांदी एकर थिया है कांदी बारोचे साण जे ॾियूं बारोचे साण जे ॾियूं चढ़ी न सगा चोटिए ला 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 चढ़ी न सगा चोटिए यार बिना दिल मांदी यार बिना दिल मांदी एकर थिया है कांदी अला बारोचे साण जे ॾियूं। ऐं कारूंजर आर्ट्स काउंसिल जे सदर ऐं इन समूरी मंडली खे मचाइण में नौजवान जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। बरकत जान बजीर साहब खे त पाण अचनि ऐं समूर आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे आजियाणो पेश कनि। बरकत जान बजीर साहब। या तुंहिंजी रात, तेल तुंहिंजो पेट, वट तुंहिंजी वाट, जे ॿरीअ सारी राति त मूं ॾिसां अहिड़नि महबूबनि जो। तव्हां समूरनि दोस्तनि जो शुक्रियो था कयां थो। स्पेशली असां सम्झूं था त हीअ असांजो जेको कारूंजर आर्ट काउंसिल मिठी आहे, इहो असांजे मिठी खां असां पंहिंजो प्रोग्राम जो आगाज़ कयो आहे। ऐं अॼु असां पंहिंजे प्रोफेसर दौलत खत्री जो ख़ूबसूरत कारूंजर किताब जी मुहूर्त जो प्रोग्राम हैदराबाद में असां इन करे मुनक़िद कयो आहे त हिते असांजी ख़ूबसूरत सिंध सां लाॻापियल असांजा अदीब दानिश्वर, असांजो जेको कलम जो असासो आहिनि, उहो असां सां गॾु मौजूदु आहिनि। त असांजे लाइ इहा ख़ुशकिस्मती आहे त असांजे कारूंजर आर्ट काउंसिल जे प्लेटफॉर्म तां प्रोफेसर दौलत खत्री जो इहो ख़ूबसूरत किताब कारूंजर जो मुहूर्त थी चुकी आहे। ऐं आउं सम्झां थो त हिते असांजा मौजूदु जेके बि असांजा मोज़िज़ शख़्सियतूं जेके असांजे स्टेज ते मौजूदु आहिनि, ऐं असांजा हेठि जेके दोस्त नौजवान साथी ऐं अदब सां लाॻापियल ऐं मुख़्तलिफ़ फील्ड में जेके असांजा नौजवान साथी असांखे जॉइन करे चुका आहिनि, थरपारकर जी मुख़्तलिफ़ कुंकुर्च खां हिते पैदा आहिनि, सभिनी दोस्तनि जो असां शुक्रियो था कयूं था। तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे अॼु इन प्रोग्राम खे यकीनन तव्हांजो कामयाबी ॾांहुं गामज़न आहे। ऐं तव्हां समूरनि दोस्तनि जो हिकु दफ़ो ॿीहर शुक्रियो था कयूं। महिरबानी तव्हां सभिनी दोस्त। खड़कणा लाइ सुख न सुता सुपिरी, खड़कणा लाइ सुख न सुता सुपिरी, ओसीअड़ो आहे खावड़नि खे पंध जो।
किताब जी मोहरत के हिसाब से या किताब दौलत राम ॻाल्हाइण जे लाइ बि चयो कोन हो, पर ओचितो सॾु करायो आहे, मूं पढ़ियो कोन आहे, पर जंहिं नाले सां लिखियो आहे उहो असां सभिनी जो वजूद आहे ऐं हिन धरती जो वजूद आहे ऐं अॼु बि उन ते वार आहे ऐं असांखे हिन किताबनि लिखण सां गॾोगॾु उन शइ खे बचाइण लाइ अमली क़दम खणणु घुरिजे, अमली क़दम मैदान में रहणु खपे ऐं जेके कुवतूं इन असांजे सदन जे क़दीम जेके वजूद आहे उनखे नीलाम कनि पिया, उन्हनि लाइ हिकु थियणु खपे ऐं मुतहद थी उन्हनि जो मुक़ाबिलो करे ऐं हिन कानून खे बचाइणु खपे। बाक़ी तफ़सीली किताब पढ़ी पोइ माण्हू ॿुधाईंदो आहे, तफ़सीलो जेको आहे हिन किताब ते करणु पढ़ण खां पहिरीं करणु माना इहा नाइंसाफ़ी थींदी। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ऐं कारूंजर आर्ट्स काउंसिल जी वॾी महिरबानी जो घटि में घटि हिन दौर में जेको AI जो दौर आहे उन में किताब लिखण वारनि खे बि जेकॾहिं एतिरो पंहिंजे कलमी पोरे ते एज़ाज़ ॾेई ऐं अहिड़ा प्रोग्राम कनि था, इहो तमामु वॾी ॻाल्हि आहे ऐं इहे जसल आहिनि जो हिननि सभिनी जेको आहे इहो बहितरीनु प्रोग्राम कयो आहे। तव्हांजी सभिनी जी वॾी महिरबानी। प्रोफेसर भीम सुटड़ साहब के पाण अचनि, प्रोफेसर दौलत राम खत्री साहब जी कलमी पोरे कारूंजर ते मुख़्तसरन पंहिंजो तबसरो पेश कनि। गंद जिनी जी गोड में पाबोड़ा पोशाक तिनी जी ओताक राजा रीझे आयो। स्टेज ते वेठल सिंध जा इंतहाई कदावर कलमकारो सिंध धरतीअ खे पंहिंजे इल्म ऐं अदब सां सिंध जे नए नस्ल के सच जे राह ते गामज़न कंदड़ अदीबो, सिंध जे शऊर जा साखी, थर जी अज़मत जा गुण ॻाईंदड़ो तव्हां सभिनी खे मुंहिंजा सलाम। जी सिंध ही किताब जंहिंजी अॼु मोहरत थी रही आहे, मुंहिंजे लाइ इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ इहो आहे त जिन 4 शख़्सियतनि जे नाम हिन इहो किताब अर्पियो आहे तो उनमें मुझो सरगवासी भाउ डॉक्टर अशोक भगताणी जो नालो भी शामिल है। मां समझा तो थर में जेके भी इल्मी अदबी मजहबी रवादारी जो तकरीबूं थींदियूं आहिनि तो उनमें के डॉक्टर अशोक के ज़रूर याद कंदा आहिनि, पर के उनके बिल्कुल विसारे भी छॾींदा आहिनि। पर आऊं दौलत के जस ॾियां थो जंहिं बाज़ाब्ता तौर ते कंहिंजो किताब शाये थियो अशोक के नाम सां, तो वो दौलत राम जो क्रेडिट वञे थो। ॿियो आऊं ख़ुशकिस्मत आहियां तो मुझे वालिद आसन दास जी उन औताक ते उहे इल्म अदब जी उन उजाईंदड़ माण्हू जंहिंखे मुंहिंजी मेज़बानी जो मूंखे शर्फ़ हासिल थियो, जंहिं औताक ते कामरेड सोबे ज्ञानचंदानी, कामरेड मीर मोहम्मद टालपुर, बशीर खान कुरैशी, गुल मोहम्मद जखरानी, अब्दुल वाहिद आरिसर ताज जोयो, सिंध जा तमामु घणा धरती सां मोहब्बत कंदड़ शख़्स हुन औताक ते जिते मूंखे मेज़बानी जो शर्फ़ हासिल थियो तो दौलत जे हथ में पहिरियों दफ़ो कलम पकड़ाए जो पहिरियों कालम लिखियो तो इहो मूंखे आज़ाज़ आहे त आउं हुनजो इहो उस्ताद आहियां। दौलत कीअं इल्म अदब जी शुरुआत कई, पहिरियों दफ़ो जॾहिं गुलफुल रसाले में हुन कहानी छपी जेको उन वक़्तु ॿारनि जे हवाले सां रसालो हूंदो हो, त मिठी में असांजे ॿारनि जी तंज़ीम साईं ताज जे महिनतनि जो समर लतीफ़ संगत सिंध हूंदी हुई, जंहिं दौर में ॿारड़ा दीवारनि ते चाखिंगूं कंदा हुआ, जंहिं दौर में ॿारनि जे लाइ लाइब्रेरियूं हुयूं, अख़बार ईंदी हुई। असां वत वस आहिर उते उन नंढी नई टही के मुस्तक़बिल जी सिंध के खुशहाल ॾिसण जा ख़्वाब ॾिसंदा हुआसीं। तो दौलत राम जो सफ़र भी उन स्टेज तां शुरू थियो ऐं अॼु मूंखे फ़ख़ुरु आहे जो अॼु जंहिं नंढड़ी बालक वणे कोई जॾहिं 7 दर्जे जो ही शागिर्द हो तो उनके जेका मूं कलम संभाली अॼु हुन कलम के कट लगन कोन ॾिनो आहे। तो कारूंझर जहिड़े नाले सां शाहकार जन्म करे हिन चयो त जिते हिन सिंध जे हवाले सां, हिन थर जे हवाले सां, दूध रूपले कोली जे अज़मत जे उञाण जे हवाले सां जेको हिन कारूंझर ते लिखियो, जेके हिन लेख लिखिया, यकीनन उहो जस लहिणो आहे।
दौलत सां ॿार पुणी त तमामु घणियूं यादूं आहिनि। दौलत जी अमड़ ऐं मुंहिंजी अमड़ जो एॾो पाण में प्यार ऐं बाबो हूंदो हो त आउं दौलत जे अमड़ जे भंज में वेंदो हुअसि त मूंखे लॻंदो हो त पंहिंजे माउ जी उहा ई साॻी लोली पई मिले। उहो अञा ताईं असांजो शफ़क़त जो नातो हले पियो। ऐं तव्हां सभिनी खे बि गुज़ारिश कंदुसि त लेख लिखण जी भीमराज ॻाल्हि कई मुंहिंजे हमनाम त बिल्कुलु इहो कड़ो सच आहे त रुॻो लेख लिखण सां न बल्कि अमली जदोजहद सां ई असीं पंहिंजी धरतीअ खे बचाए सघूं था ऐं हर थींदड़ वार जो मुक़ाबिलो करे सघूं था। त उन हवाले सां असीं सही तरीक़े सां पंहिंजे उन कलमी पोहरे खे सही रुख में वठी वेंदासूं त यकीनन असांजे कारूंझर खे जेके कोरण जा जेके बि हुरबा इस्तेमालु कया पिया वञनि शल उन खां असीं बची वञूं। ऐं इहो असांजो न सिर्फ़ु कारूंझर सां असांजो मज़हबी लॻाव आहे, कारूंझर सां इंतिहाई असांजो जज़्बाती लॻाव बि आहे। रूपले जी बहादुरी जो ओञाण आहे, तारीख़ उन जे अंदरि दफ़न थियल आहे त हिकिड़ो माण्हू ज़ाती दौलत मेड़े पाण खे ख़ुशहाल कंदो आहे। मां सम्झां थो त हिन दौलत पंहिंजे अदबी पोरे जी दौलत मेड़े पंहिंजी मञता माणी आहे। ऐं सिंध सलाम पेश कंदा शल इहा दौलत महफ़ूज़ रहे, दौलत जो कलम जारी रहे। कट कड़े लोह बरे दोदा जित दगन मुतर कन मोह कढिया सांदाणियूं सकनि अॼु पण आगड़ियनि आ मेड़ो मतो माॻते। तव्हांजी वॾी महिरबानी। गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर मुश्ताक दल साहब के त पाण अचनि कारूंझर जे हवाले सां, प्रोफेसर दौलत राम खत्री साहब जे अदबी पोरे जे हवाले सां ऐं इन किताब जो काछो कछे काछोटी नांगन ॿधी नीअ सी सुख न सुता कॾहिं लाहे लंगोटी जहिड़ा आया जग में तेड़ा विया मोटी तिनी जी चोटी पूरब थींदी पधरी। स्टेज ते वेठल मुंहिंजो उस्ताद मुंहिंजे रहण जो रहनुमा साईं प्रोफेसर ताज जोयो साहब ऐं जंहिं रिदम जंहिं तरनम मुंहिंजे कन में आवाज़ पहिरियों गूंजो शायदि रेडियो जो उन ज़माने जो नसीर मिर्ज़ा बि वेठो आहे स्टेज ते, साईं फयाज़ साहब वेठो आहे, मुंहिंजो उस्ताद साईं हेमंत चंदाणी वेठो आहे, मैडम अमर सिंधु ऐं मूंसां गॾु डेवलपमेंट में कमु कंदड़ डेवलपमेंट सेक्टर में कमु कंदड़ अब्बास खोसो साहब ऐं असांजो दौलत। उन सां गॾोगॾु मुंहिंजे विठी खां, मुंहिंजे कारूंझर खां, मुंहिंजे थर खां, मुंहिंजे सिंध जा उहे बाबिया उहे ऑडियंस तव्हां सभिनी खे हक़ मौजूद सलाम नमस्ते। महिरबानी आर्ट्स काउंसिल जी, कारूंझर आर्ट्स काउंसिल वारनि जी, जिन असांजे ॿ घणे दोस्त नाम्यारे लेखक दौलत राम जी किताब जी मुहरत हैदराबाद में करे घटि में घटि थर जे उन्हनि नौजवान लेखकनि खे इहो मैसेज ॾिनो आहे त तव्हांजे जेतिरी तख़लीक़ जी उॾार आहे उनखां मथे असीं तव्हांजा धणी आहियूं। कारूंझर जी कटौती थिए पई, कारूंझर ते जेको सो धारियां अचनि पिया, थर जो कोयलो थरनि जे लाइ जेको सो अताब थी वियो आहे, पर असां उमेदु कान्हे पली। छो छाकाणि जो असां वटि जेके दौलत जहिड़ा लेखक वेठा आहिनि, जेके जॾहिं पंहिंजे किताब जे अंदरि लिखनि था त सिंध कॾहिं दुबई बणबी, तव्हां मज़मून जे अंदरि पढ़ी ॾिसिजो त हुन लिखियो अथई त थर जेका आहे दुबई बणबी ऐं सिंध में सिंध जा माण्हू जेके कंहिं दौर में थर जा माण्हू चवंदा हुआ दादा केॾा थो वञी, जॾहिं ॾुकार ईंदा हुआ त उहे सिंध ईंदा हुआ। अॼु आउं दावा सां चवां थो त उहे सिंध जा साॻी जेके असांजा दोस्त थर ॾांहुं ईंदा, छाकाणि जो थर में दौलत जहिड़ा दोस्त वेठा आहिनि जेके लिखनि था त असांखे हीअ दुनिया बेरंगीनी जी कोन थी खपे। उन बेरंगीनी मां मुरादी आहे त असां वटि मतभेद कोन्हे को, असां वटि अॼु बि होली ऐं ईद जेका असां गॾु खेॾी वञे थी। दौलत पंहिंजे मज़मून जे अंदरि लिखियो अथई, दौलत उन थरियाणी जी दांब कई अथई जेका थरियाणी मिठी जी इस्पताल जे गेट ते वेही रड़ करे थी, ऐं उहा रड़ जॾहिं मिठीअ जो माण्हू वरनाए थो, उहा रड़ ॼण मिठीअ जो माण्हू ॿुधे थो। ऐवाननि में कुकरो कोन थो पए, पर दौलत जी दिलि में कुकरो पए थो, ऐं उहो कुकरो जेको आहे सो दौलत पंहिंजे
दौलत पंहिंजे किताब जे अंदरि उहा दाह करे थो ऐं उन दाह सां गॾोगॾु दौलत इहा असांखे ॾस ॾिए थो त असांजा कारूंजर, असांजो इतिहास, असांजो जेको रूपलो, असांजो थर इहो बेधड़को कोन्हे, निंधड़को कोन्हे को। एतिरा असां हल्का न आहियूं जो तव्हां असांखां ईअं असांजी दौलत खसे वेंदो। असांखे थर खे जेको चयो वञे थो त कहत, ॾुकार, थरियो, दर्दीलो, हीणो, असां मारोड़ा, सांगेड़ा, पर आउं दावा सां चवां थो त तव्हां असांजे ज़हननि खे परखियो कोन्हे को। असांजा ज़हन केतिरा ज़रख़ेज़ आहिनि, जिन जी उॾार केतिरी मथे आहे, जिन जी उॾार तव्हांजे अॻियां पई आहे, कारूंजर जी शक्ल में तव्हां वटि मौजूदु आहे। असांजो हर उहो नौजवान जेको कुझु दर्दीलो ॾिसे थो उनखे पंहिंजे कलम में लिखे थो ऐं उहो कलमी पोरियो जंहिंखे दाद मिले थो उहो कलमी पोरियो। हीअ अॼु उनजो दाद आहे जो हैदराबाद जे अंदरि मिठीअ जो आर्ट जे घर मां जनम वठंदड़ दौलत जी अॼु किताब जी मूरत थी रही है। ऐं इहा मूरत हिन जे ॿियो किताब आहे। पहिरियों किताब हिन जो जंहिंजो टॉपिक बि ॾाढो ख़ूबसूरत आहे, धरती दर्द पुकारूं। इहो दौलत राम जंहिं वटि पुकारूं आहिनि, जेको थर जे दर्द खे महसूसु करे थो, जेको इहो ॾिसे थो, जेको थर जे अंदरि हू ॾिसे थो, टीपे में ॾिसे थो, छाछरे में ॾिसे थो ऐं हू कारूंजर में ॾिसे थो। हू कारूंजर जे इतिहास ते लिखे थो, हू रूपले जी तलवारनि जी चमक खे महसूसु करे थो ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं थर जे उन हरणियुनि खे क़तल कयो वञे थो ऐं उहे हरणियूं जॾहिं क़तल थियनि थियूं, छाकाणि जो असां उनखे क़तल चऊं था, शिकार नथा चऊं। हरणियूं क़तल आहिनि छाकाणि जो थर जो जेको फितरी मोर ऐं हरण थर जे घर जा, हर घर जा भाती आहिनि ऐं भाती हमेशह जॾहिं उन्हनि जो शिकार थींदो आहे त उहे क़तल चइबा आहिनि। जीअं हींअर बि ताज़ो जेको सो क़तल थिया आहिनि थरपारकर जे अंदरि। थरपारकर जंहिंखे असां चऊं था त ॾुखियुनि जो ॾेह आहे, पर ॾुखियुनि जो ॾेह न आहे। तव्हां थर में अची त ॾिसो, तव्हां नसीर मिर्ज़ा खां पुछो जंहिं दौलत जे दस्तरखान ते वेही उहे ग्वार जूं फरियूं खाधियो ताईं ऐं उहे मिठा जेके आहिनि रस ॾिना ताईं, थर दर्दनि जो ॾेह न आहे। इहो दावा सां असां चवंदा दर्द जेके असांखे फितरत जे तरफ़ां जेकॾहिं मिली सघनि था, पर असांजी दिलि में दर्द न आहे। असां पंहिंजी तव्हांजी आजियां कयूं था, असां सिंध जी आजियां कयूं था। असां सिंध जे मसइलनि ते जॾहिं तव्हां सां गॾु बीहंदासीं त सभ खां अॻु में असां ई हूंदासीं। तव्हां असांखे ॾिसंदो, असां तव्हांजी आजियां कंदासीं ऐं इहो दर्द दौलत जे किताब में मौजूदु आहे। तव्हां पढ़ी ॾिसजो ऐं इहो दर्द हर थरी जे दिलि में मौजूदु आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं अॼु कॾहिं किताब किताब ऐं कारूंजर ते पिण पंहिंजो मौक़ुफ़ पेश कनि। आवाम जो हिकु भेरो ॿीहर भरपूर ताड़ियुनि जो तोहफ़ो मोहतरम कबीर भील साहब। जो हिन सिंध खे जेतिरी पाण सुहिणी चऊं था, ख़ूबसूरत कोठियूं था, उनजो सबबु हीअ आहे त सिंध जे अंदरि जेके बि खिता आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, उन्हनि खितनि जी, उन्हनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी हिकिड़ी पंहिंजी इनफरादियत आहे, अफ़ादियत आहे, हुस्नाकी आहे, ख़ूबसूरती आहे। ईअं ई थरपारकर जो खितो आहे, उनजी हिकिड़ी पंहिंजी यूनिकनेस आहे, इनफरादियत आहे, ख़ूबसूरती आहे। ऐं आउं सम्झां थो सवेल दोस्त ॻाल्हि करे वियो त थरपारकर खे डिफाइन कनि तमामु घणो ॾुखियो आहे। हू रेगिस्तान बि मुकमल माना में न आहे, उते आबादी बि आहे, उते ॾुख ऐं सुख ॿई गॾिजी रहनि था। घणाई ॾुख जी आहे, तकलीफ़नि जी आहे, रोज़रनि जी आहे। ऐं आउं सम्झां थो तकलीफ़ूं माण्हुनि खे वधीक तकलीफ़कार बणाईंदियूं आहिनि, क्रिएटिव बणाईंदियूं आहिनि। ॾुख, मुसीबतूं, सतम, ज़ुल्म, जबर ऐं मुख़्तलिफ़ बहराननि मां जेको माण्हू पची रास्ते जेको अॻिते निकिरंदो आहे, उनजी तख़लीक़ यूनिक हूंदी आहे, हू ॻाल्हाईंदो यूनिक आहे, हू पंहिंजी ज़िंदगीअ जे अंदरि जेकी कारकर्दगी जेका बि अदा कंदो आहे उहा यूनिक हूंदी आहे, उहा मुनफ़रिद हूंदी आहे, उहा उत्साहींदड़ ऐं मुतासिर कंदड़ हूंदी आहे। इहो ई सबबु आहे जो सॼी सिंध असांजी पंहिंजी आहे। असीं पंहिंजो पाण खे सिंधी सॾायूं था ऐं असांखे फ़ख़ुरु आहे सिंधी हुजण ते। असीं सॼी सिंध खे ऑन कयूं था। सॼी सिंध असांजी आहे, काछो बि असांजो, उत्तर बि असांजो, लाड़ बि असांजो, थर बि असांजो, थर कोस्तान बि असांजो, सॼी सिंध असांजी आहे। उनजूं ढंढूं ढोरा, उनजा जबल, उनजूं वादियूं, सभु कुझु। पर थर जी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त थर जो माण्हू कहिड़ी बि फील्ड में हुजे, जहिड़े बि इदारे में हुजे, हू ॿियनि खां मुनफ़रिद ज़रूरु हूंदो आहे। ऐं आउं सम्झां थो उहो इनजे करे त थर जे माण्हू जी पंहिंजे ॾुखनि सां दोस्ती हूंदी आहे, हू यारी हूंदी आहे। पलीअ साहिबु चयो आहे त दुनिया जे अंदरि सुख आरज़ी
ऐं ॾुख दस्तूरी हूंदा आहिनि। तंहिंजे करे उनजी ॾुखनि सां यारी हूंदी आहे ऐं उन ॾुखनि खे भाॻर पाए पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र शुरू कंदो आहे। तंहिंजे करे उहो ज़िंदगी जे कंहिं बि मोड़ ते मायूस थींदो ई कोन्हे, उहो मायूसी खे पेरनि सां थुॾे अॻिते वधंदो आहे ऐं मुक़ाबिलो कंदो दुनिया में हलंदो आहे। पाण वटि किताब जे बारे में जॾहिं बि को नओं किताब ईंदो आहे त उन जे बारे में, छाकाणि जो पाण वटि किताबी कल्चर एतिरो अमीर कोन्हे, लिटरेसी रेट घटि आहे, तंहिंजे करे जॾहिं को किताब ईंदो आहे त जेको अदीब आहे, दानश्वर पढ़ियो लिखियो बादशाहु तबिको उनखे छॾे करे जेको आम माण्हू आहे उहो चवंदो कहिड़ी ज़रूरत हुई किताब जी, किताब अॻ में पिया आहिनि। इहा ॻाल्हि करणु ईअं आहे जेको नओं ॿार ॼमे हुनखे चइजे कहिड़ी ज़रूरत हुई ॿार ॼमण जी। घणेई माण्हू वेठा आहिनि, नओं ॿार आयो आहे, नई जहान दुनिया आहे, उहो पंहिंजो मक़सदु खणी आयो आहे। ईअं हर किताब जो हिकिड़ो पंहिंजो मक़सदु हूंदो आहे, हर किताब जी हिकिड़ी पंहिंजी सतह हूंदी आहे, लेवल हूंदी आहे ऐं हर किताब जा हिकिड़ा पंहिंजा पढ़ंदड़ हूंदा आहिनि ऐं किताब ख़ुदि इहो तयन कंदो आहे त मुंहिंजा पढ़ंदड़ कहिड़ा हूंदा। तो साईं दौलतराम खत्री असांजे थरपारकर जो आहे ऐं उन ते बि असांजी ख़ुशी आहे, तख़लीकार आहे, उनजे करे बि असांजी मोहबत आहे। पर आउं सम्झां थो त हिन वक़्तु सिंध जंहिं सतह ते बीठी आहे उन सतह में कंहिं माण्हूअ सां मोहबत ऐं नफ़रत करण जो पैमानो ऐं मापो इहो ई काफ़ी आहे त हिकिड़ो त उहो माण्हू हुकुमराननि जो सिधी ऐं अणसिधी तरह साथारी न हुजे ऐं ॿियो नंबर ते इंता पसंदि न हुजे। ऐं सम्झो त उहो माण्हू वाजिबल मोहबत आहे ऐं दौलतराम खत्री इन माना में वाजिबल मोहबत आहे, छाकाणि त हुन इंता पसंदि आहे, हिन हुकुमरान जो साथारी आहे, उहो आम सादो माण्हू आहे, मिलण जुलणो माण्हू आहे, मोहबती माण्हू आहे, हुनजी का बि दावा न आहे त वॾो को दानिश्वर आहियां, वॾो को अदीब आहियां, का बि दावा न आहे। हू जेको पंहिंजो फर्ज़ सम्झे थो पंहिंजी ज़िंदगी में हू हुनखे नेक नीति सां करे थो। ही किताब कारूं झर अॼु सुबुह जो मूंखे व्हाट्सएप ज़रिए मिलियो ऐं मूं हुनखे पढ़ी पूरो कयो, ॿुधायो तव्हांखे हिन ते ॻाल्हाइणो आहे। किताब जी ख़ूबसूरती जंहिं मूंखे वधीक मुतासिर कयो उहो आहे हिन किताब जो नालो। ॾाढी भली ॻाल्हि आहे जो असीं पंहिंजनि तारीख़ी ओञाणनि खे, पंहिंजे सक़ाफ़ती ओञाणनि खे जे जा नाला पंहिंजनि किताबनि ते ॾियूं। इहा ख़ुदि जेको कल्चर आहे, इहो कल्चर ख़ुदि असांजा वसीला आहिनि, उनखे प्रोटेक्ट करे थो, उनखे महफ़ूज़ बणाए थो। कारूं झर नाले सां किताब आयो त जेको माण्हू पढ़ंदो उनजे बारे में पढ़ंदो त कारूं झर जे बारे में उनजे अंदर में उनसियत अञा वधीक वधंदी। तंहिंजे करे मूंखे त हिन किताब जो पहिरीं नालो ॾाढो वणियो, कारूं झर, ऐं ज़ाहिर आहे कारूं झर नालो पढ़ंदे ई सॼी कारूं झर जी उहा वंडर निगारी अखियुनि अॻियां अची तरी बीह रहे थी। हिन किताब में टोटल 30 आर्टिकल आहिनि ऐं उन्हनि 30 आर्टिकल मां 14 आर्टिकल थरपारकर ते आहिनि ऐं बाक़ी ॿिया जेके आर्टिकल्स आहिनि उहे आर्टिकल सिंध जे ॿियनि मसइलनि ते आहिनि, अदबी सिगत ते आहिनि, अयाज़ ते आहिनि, सियासी समाजी माशी सूरताल ते आहिनि ऐं 14 आर्टिकल जेके थरपारकर ते आहिनि उन्हनि 14 आर्टिकल में थर जी ख़ुदकशियुनि जो बि हुन में ज़िक्र आहे, खिवड़नि जो बि हुनजे अंदरि ज़िक्र आहे, थरकोल जे अंदरि जेको धारियनि खां जेके जेके उनजो बि ज़िक्र आहे, इंता पसंदि जो बि उनजे अंदरि ज़िक्र आहे। हिकिड़ो आर्टिकल कारूं झर इन में लिखियलु आहे, नालो ई कारूं झर अथसि, उहो मूंखे वणियो ऐं उहो वणियो हिनजे करे त हर लेखक जी शयुनि खे ॾिसण जी हिकिड़ी पंहिंजी अखि थींदी आहे। तक़रीबन हिन में जेके आर्टिकल्स आहिनि उहे तज्ज़ियाती आहिनि। आर्टिकल में जेको लेखक आहे उहो समाज खे कहिड़ी अखि सां ॾिसे थो, हर कंहिंजा हिकिड़ा पंहिंजा लेंसिस हूंदा आहिनि ऐं हू पंहिंजो उहो समूरे माण्हू जी हालतुनि मां जोड़ींदो आहे, ठाहींदो आहे। कुझु इंफॉर्मेटिव हुन में शयूं हुयूं उहे मूं नोट कयूं ऐं ज़रूरी सम्झो त नौजवान सां शेयर कजनि। हिकिड़ो इहो हो त कारूं झर जी जेका डेग आहे उहो 26 किलोमीटर ते फैलियल आहे। कारूं झर जी जेका सॼी रेंज आहे उहो 26 किलोमीटर ते फैलियल आहे, छाकाणि त जॾहिं बि हाणे कारूं झर ते शुरू पियो हले, जॾहिं बि असांजे वतन जी वसीलनि जी ॻाल्हि ईंदी आहे त असांजो जेको सियासी स्ट्रेंथ हूंदो आहे, जेका पॉलिटिकल स्ट्रेंथ हूंदो आहे उहो सगारो हूंदो आहे, पर अकेडमिकली असीं मार खाई वेंदा आहियूं। असां केरु पुछे त भाई केतिरी एराज़ी ते फैलियल आहे, इन में छा छा हले थो, त पोइ असीं असांजो नौजवान नस्ल ख़ासि तौर ते ज़ाहिर वॾा जिन कारूं झर में पंधु कया, उतां जे माण्हुनि सां रहिया, उन्हनि खे त उन्हनि जी ॻाल्हि जी ख़बर आहे, पर जेको नौजवान नस्ल आहे उनखे उनजी ख़बर कोन्हे। कारूं झर जी डेग 26 किलोमीटर ते आहे ऐं हिन मां टोटल
मुखिया जेके नदियूं निकिरनि थियूं उहे 16 निकिरनि थियूं ऐं उन मुख्य 16 नदियुनि मां पोइ वरी अॻिते हली 18 नदियूं ॿियूं निकिरनि थियूं जेको पोइ मुख़्तलिफ़ पार्क जे पटनि तां वञनि थियूं, ॻोठनि ते वञनि थियूं। कारूं झर जी अनाउंसर दोस्त चयो त असांखे पंहिंजे कारूं झर ते बि ॻाल्हाइणो आहे। दौलतराम खत्री जी शख़्सियत, उनजो किरदार, उनजो मिज़ाज असीं समूरा उन खां वाक़ुफ़ आहियूं ऐं शायदि उन सां मोहबत जे करे ई हिते आया आहियूं। ऐं हीअ किताब उन ते पाण मुख़्तलिफ़ ॻाल्हि ॿोल रखी। कारूं झर मज़े जी ॻाल्हि हीअ आहे त असांजो सिंधी जेको बि फ़र्द आहे उन सिंधीअ जो पंहिंजी धरतीअ सां लगाव रुगो मुआशी न आहे। असांजो माण्हू सिंधू दरिया सां मोहबत रुगो इन करे नथो करे त उहो सिंधू दरिया जो पाणी पीए थो। जेकॾहिं ईअं हुजे हा त उनजो अल्टरनेटिव उनखे ॾिजे अब पाणी तोखे ॿिए पासे मिले पियो त पोइ छा उहो सिंधू मां त कढिजे ॾींदो। सिंधी माण्हूअ जो पंहिंजे दरिया सां या पंहिंजी धरतीअ सां लगाव रुगो मुआशी ऐं अकुली बुनियादनि ते न आहे त हीअ असांखे रुगो पाणी ॾिए थो तंहिंजे करे असांजी मोहबत न। असांजो उन सां लगाव इन बुनियाद ते बि आहे त हू असांजी समूरी सिंधी तहज़ीब जो पालनहार ऐं खलकणहार आहे। इहो हुनजो इमोशनल पासो आहे, एहसासाती पासो आहे जेको असांजी धरती सां आहे। ईअं जेको कारूं झर आहे उहो कारूं झर हुकुमराननि जे लाइ महज़ हिकिड़ो पथर आहे, सिर्फ़ु पथर आहे। पर असांजे लाइ कारूं झर छा आहे? असां लाइ त तारीख़ी वञाण आहे, सकाफ़ती विरसो आहे असांजे लाइ। ऐं हिकिड़े कारूं झर जे कोलीअ जे लाइ कारूं झर छा आहे? जंहिंमें हू बकरियूं चारे थो, जंहिंजो बालकपण खां वठी पुड़पण ताईं सॼी ज़िंदगी उन में गुज़रे थी, उनजे लाइ त कारूं झर सभु कुझु आहे। हुकुमराननि जे लाइ धरती सिर्फ़ु हिकिड़ो पिलाच आहे ऐं असांजे लाइ धरती माता आहे, माउ आहे। ऐं धरती जो को मुतबादिल कोन थींदो आहे, माउ जो को मुतबादिल कोन थींदो आहे, तंहिंजे करे धरती उत्तम हूंदी आहे। जेकॾहिं उनजो मुतबादिल हुजे हा त तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में माण्हू पंहिंजे धरतीअ लाइ छो वठंदा, ॿी का मुतबादिल हासिल करे वठंदा। धरती हिकु अहिड़ी नाक़ाबिल बर्दाश्त क़ुवत आहे, हिकु अहिड़ो अंसर आहे, हिकिड़ी अहिड़ी मादी हक़ीक़ी वजूद आहे जंहिंजो को मुतबादिल कोन्हे। तंहिंजे करे ई तहरीकूं जनम वठंदियूं आहिनि, तारीख़ जे अंदरि वॾी मांडाणो जे लाइ मतिलबु आहे। असांजी धरती, असांजा वसीला, असांजूं शयूं, उन सां मोहबत, उन सां उनसियत असांजो फ़र्ज़ु आहे। असांजे लाइ ज़रूरी आहे त असीं उनखे सम्झूं, उनकी कोशिशि करियूं। किताब जे अंदरि हिकिड़ो मज़मून शामिल आहे, मूं सोचियो हुते हूं ॻाल्हायां ऐं पंहिंजी पोइ ॻाल्हि ॿोल ख़तमु कंदुसि। पेज नंबर 118 ते सिंधी ॿोली, जागरता मुहिम ऐं असांजूं ज़िम्मेवारियूं। इन में दौलतराम खत्री साहब तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। जेके बि इदारा सिंधी ॿोली ते कमु कनि था उन्हनि खे त उहे ॿोली खे सुधारनि, उन में नयूं नयूं शयूं आणनि ऐं ॿोली जो बका कनि ऐं उनखे महफ़ूज़ बणाइनि। पर आउं सम्झां थो इन ते दौलतराम खत्री नज़र कोन विधी आहे त ॿोली पंहिंजे आख़िरी नतीजे में सियासी सुवाल आहे। लैंग्वेज इज़ ए पॉलिटिकल क्वेश्चन। छाकाणि त असीं त खणी पंहिंजी ॿोली खे ऑन कयूं, पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में उनखे इस्तेमालु करियूं, मुकमल तौर ते इस्तेमालु करियूं, पर हुक्मरान जॾहिं बि उनखे कुचलणु चाहिनि त ॿोली खे कुचले सघनि था। तंहिंजे करे इहो पंहिंजे आख़िरी नतीजे में हिकिड़ो मुकमल तौर ते सियासी सुवाल आहे। सिंधी ॿोली आहे, आइन बि असांखे इजाज़त ॾिए थो, पर असांजे हुक्मराननि में को बि अहिड़ो कुझु कोन्हे जो वञी पास कराइनि असेंबली मां दफ़ा। छाकाणि त सियासी सुवाल आहे, उन में सियासी सुरत हुजे, सान्या हुजे या सियासी थोरी बि गैरत हुजे त सिंधी ॿोली कोन ॿोली थी वञे। हिंदुस्तान जे अंदरि आहे त असांखे कोन्हे। ॿी ॻाल्हि त असां पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे अंदरि बि हिकिड़ो अलमियो आहे त पढ़ियल लिखियल दानिश्वरनि ऐं अदीबनि जी छोकिरियुनि खे, घरवारनि खे, ॿारनि खे मूं सिंधी ॿोली जो बिगाड़ कढे अचो थो। ॻाल्हाईंदियूं छोकिरियूं या छोकिरा ॻाल्हाईंदा त इस्तेमालु कंदा क। ॻाल्हि इहा आहे क, अब क छा त ताके, या वरी असांजो पढ़ियल लिखियल माण्हू इस्तेमालु कंदा मम्मी, आंटी। हिकिड़ी त वीडियो हिकिड़ी वायरल थी जंहिंमें हिकिड़ी होस्ट आहे टीवी ते, उहा चए पई मुंहिंजो मुड़ुसु मूंखे डांटे थो। पर डांटण छा आहे? सिंधी ॿोली जी एॾी बिगाड़, एॾो बिगाड़
सो ये असांजा मसइला आहिनि। असांखे हिक ई वक़्त में ॿ कम करणा आहिनि। असांजूं पंहिंजूं कोताहियूं कहिड़ियूं आहिनि उनखे बि असांखे ज़हन में रखिणो आहे। हुक्मरान असांखे कीअं असां ते हमला थिए उनखे बि असांखे ज़हन में रखिणो आहे। कारूंजर जो केस हिकु दफ़ो ॿीहर, छाकाणि त किताब जो नालो ई कारूंजर आहे, कारूंजर जो केस हिकु दफ़ो ॿीहर हुक्मरान नई जेका वफ़ाक़ी आइनी अदालत ठाही आहे उन में वरी उहो ओपन करणु चाहिनि था ऐं हू चाहिनि था त नए आइनी अंदाज़ में असीं कारूंजर खे कुचरियूं ऐं कारूंजर खे वरी कटियूं। मूं सवेल चयो त जंहिं माण्हू जे लाइ, जिन माण्हुनि जे लाइ कारूंजर पंहिंजी धरती, पंहिंजा वसीला ऐं पंहिंजा जबल सभु कुझु हुजनि, हू पंहिंजी कारूंजर लाइ सभु कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु हूंदा आहिनि। असीं बि हुन लाइ तयारु आहियूं। उन्हनि खे, हुक्मराननि खे थर पार्कर जे, नगर पार्कर जे खोसण सां को मोहबत कोन्हे, को ॼण सां को मोहबत कोन्हे। उन्हनि खे खपे थी चाइना गिली। ईअं ई जी बलूचिस्तान जे अंदरि उन्हनि खे बलूच सां को सरोकार कोन्हे, पर उन्हनि खे बलूचिस्तान जो सोन खपे थो, कोयलो खपे थो। बलूचनि खे जॾहिं चाहिनि कैद करे छॾनि, खंबी खणी हलिया वञनि। ईअं वरी असां ते भले कोयलनि जी ज़िंदगी कहिड़ी गुज़रे थी, का परवाह कान अथसि। उतां जी खोसनि जी ज़िंदगी कीअं गुज़रे थी, का परवाह कान अथसि। थरपारकनि जे अंदरि बुख जो रेशो छा आहे? थरपारक ते ॿ वॾा अज़ाब आहिनि, हिकिड़ो खुअण ऐं ॿियो ख़ुदकुशियूं। हर रोज़ वो ख़ुदकुशियूं थियनि थियूं। हिकिड़े हिकिड़े घर में 3-3 ॾींहंनि जूं ख़ुदकुशियूं थियनि थियूं। हुकूमत किथे आहे? कहिड़ो इदारो वेठो आहे? कहिड़ा साइकोट्रेट आया आहिनि जेके थर जे ॻोठनि में विया आहिनि, उते वञी सर्वे कई आहे ऐं वञी सबब ॻोल्हे अदा थियनि त हीअ थरपारक जे अंदरि जो ख़ुदकुशियुनि जो राकाश काए पियो आहे। हर रोज़ असांखे नौजवान पोड़नि तक जूं ख़ुदकुशियूं मिलनि थियूं। इन जे पोइ सबब कहिड़ा आहिनि? कुझु कोन्हे। खिवड़ूं बरसातनि जे अंदरि रोज़ अलाए केतिरियूं बकरियूं मारियो वञनि, असांजा उठ मारियो वञनि, असांजा माण्हू मारियो वञनि। कहिड़ो इदारो थरपारकर जे अंदरि जेको ॿियो हिकिड़ो ठहियो बहिराणी यूनिवर्सिटी तरफ़ां, पर उनजी का अॻिते कुझु ई कोन थी सघियो। कहिड़ो इदारो जेको वञी खिवड़नि ते सही नमूने रिसर्च करे ऐं थर खे ऑन करे? कुझु ई कोन्हे। तंहिंजे करे हीउ दौरु आहे, हिन हुक्मराननि मां असांखे का बि उमेद कोन्हे। असांजो माण्हू किताब लिखे, दौलतराम खत्री खे जस ॾियूं था। जे किताब लिखियो असांजो हीअ हिकिड़ी असां वटि मायूसी आहे त बि असांजो अदीब दानशवर विकामे पियो। हा, कुझु अहिड़ा बि आहिनि जेके विकामिया पिया आहिनि, पुछ लटकाउ थिया पिया आहिनि हुक्मरान जा, पर कुझु अहिड़ा बि आहिनि जिन खे ज़मीर कुझु थोरो घणो जागे थो, किताब लिखनि था, पंहिंजी धरती वसीलनि जी ॻाल्हि कनि था, त असीं हुनखे जस ॾियूं था। असीं पूरो उमीद आहियूं त असांजो नौजवान जागे थो। इहा ॻाल्हि सही आहे त जॾहिं बि धरती ते यलगार थिए थी, कारूंजर कपनि जी ॻाल्हि थिए थी, ॿोली ते यलगार थिए थी, वार थिए थो, दरिया ते वार थिए थो, असांजो नौजवान अॻिते वधे थो ऐं पंहिंजी धरती जी वारसी करे थो। ऐं असांखे कवी उमेद आहे त असांजो नौजवान, असांजी नई पीढ़ी, ये जेका 21वीं सदी जी जेका जदीद सिंध आहे, इहो वज़ीर जे चकर में अचण वारी कान्हे, इहा सदर जे चकर में अचण वारी कान्हे। इहा रियासत जेको रोज़ नवनि तरीक़नि सां रुबाल आहे, असांखे कुचलणु चाहे थी, असांखे नीस्त नाबूद करणु चाहे थी आइन वारे अंदाज़ में, ऐं हर ज़ुल्म जबर ऐं ॾाढ खे लीगलाइज़ करणु चाहिनि था, कानूनी शिकल ॾियणु चाहिनि था। अॻे असां वटि छा थींदो, जेको माण्हू चवंदो न वाह हीअ त गैर कानूनी पिया कनि, इहो गैर कानूनी कमु पिया कनि। हाणे जेको असीं हीअ चवंदा हुआसीं, जेको पावर हो न असां वटि, हीअ गैर कानूनी था कनि, हाणे उन्हनि खे कानूनी शिकल ॾेई छॾी आहे। अब हीअ आइनी आहे। हाणे असीं इहो चई कोन सघंदासीं त भई गैर कानूनी आहे, छाकाणि त हू चवंदा तव्हां कीअं चओ गैर आइनी आहे? आइन खोले ॾिसो, PPC CPC CRPC खणी ॾिसो, हुन में त आहे कोन। अॻे असीं चवंदा हुआसीं त असांजो को माण्हू खंबी तव्हां गुम था कयो त उनखे 24 कलाक में पेश कयो। एंटी टेररिज्म एक्ट में हाणे वधाए उनखे चयो अथनि त को बि माण्हू 3 महीने तव्हां गुम करे सघो था। हाणे असीं इहो किथे चई सघंदासीं 24 कलाक के अंदरि मैजिस्ट्रेट पेश करियो। आइनी अंदाज़ में हेसि ताईं जेको बि असांजो पॉलिटिकल स्टांस हो, जेको असांजो मंशूर हो, जंहिं अंदाज़ में असीं पंहिंजी धरती जी, वतन जे वसीलनि जी ॻाल्हि कंदा हुआसीं ऐं आइन खे साम्हूं रखी चवंदा हुआसीं त हीअ कानूनी ॻाल्हि आहे, असांजो हक़ आहे, असांखे ॾियो। हाणे हू चवंदा हीअ कानूनी बानूनी बि असां खसे वरिता आहिनि, हाणे तव्हांखे को हक़ कोन्हे, आइन में लिखियलु कान अथसि। तंहिं करे हीउ वक़्तु आहे त नौजवान पाण सभु उथूं। जेसि ताईं नौजवान उथंदासीं, वधंदासीं, विढ़ंदासीं, पंहिंजो नौजवान खे हर फील्ड में असीं पंहिंजो पाण मञाऊं। जेके दोस्त वकालत में आहिनि उहे पंहिंजी धरती जी वारसी कनि, जेके माण्हू अदीबनि दानशवरनि उहे किताब लिखनि, जेके शाइर आहिनि उहे पंहिंजी शाइरी कनि। ऐं सम्झां थो त पाण पंहिंजी धरती जी मालिकी करे सघंदासीं, पंहिंजे वतन जी मालिकी करे सघंदासीं। ऐं जेकॾहिं पंहिंजी पाण में जेकॾहिं पंहिंजी धरती जी, पंहिंजे वतन जी, पंहिंजे वसीलनि जी, कारूंजर जी मालिकी करण जी जेकॾहिं को इख़्तियार कोन्हे त आउं सम्झां थो पाण खे धरती ते जीअण जो को हक़ कोन्हे, इन धरती में दफ़न थी वञणु खपे। थैंक यू सो मच। अहिड़े मज़ाहिमती किरदार जे ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ शख़्सियत मोहतरम अब्बास खोसो साहब खे गुज़ारिश है त अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि। अवां सभिनी जे भरपूर ताड़ियुनि जी गूंज में सिंध नाले वारो समाजी अॻुवान मोहतरम अब्बास खोसो साहब। या तालुक़ जी हिकु जहिड़ाई या असांजे ॿिनि फ़र्दनि में हिकु जहिड़ाई, छो त हुनजो किताब आहे ज़ाहिरा कारूंजर आहे। मुंहिंजो पैदाश जो हंधु ऐं मरंदुसि वरी दफ़न बि माना कारूंजर जे दामन में थींदुसि, जिथे मुंहिंजो माउ पीउ ॾाॾो ऐं इलाही सारा जेके आहिनि से रिश्तेदार दफ़न आहिनि। हिकिड़ो त माना हिन सां जेका हिकु जहिड़ाई आहे दौलत, उहा कारूंजर जे हवाले सां आहे। ॿी जेका हिकु जहिड़ाई सवेरे भीम असांजो साथी आहे पुराणो,
साईं ताज वेठो आहे लतीफ़ संगत जे वक़्त खां, त उन बयानु कई त उहो लतीफ़ संगत में इलाही मुतारिक रहियो आहे। टी हिकु जहिड़ा ई उन सां इहा आहे त हुनजो तालुक़ु बि थर सां आहे, मुंहिंजो तालुक़ु बि थर सां आहे। चौथी हिकु जहिड़ा ई उहा आहे, हू बि लिखे थो ऐं बि लिखां थो, हू बि शाइर आहे ऐं बि शाइर आहियां। सो इलाही सारियूं हिकु जहिड़ा आहियूं हुन माण्हू में ऐं असां में मिलन जुलन थियूं आहिनि। कुझु वक़्तु अॻु में थर में हिकिड़ी मूवमेंट शुरू थी ऐं उहा मूवमेंट थर जा वसीला बचाइण, ख़ासि तौर ते नंगर पार्क जो जेको कारूंजर पहाड़ आहे, जबल आहे, उनखे बचाइण लाइ हिकिड़ी मूवमेंट सॼे सिंध बल्कि पूरे दुनिया ताईं वई। छाजे करे त लाइव जेके नशरियाती इदारा आहिनि उन्हनि उनखे लाइव कयो ऐं इहे सॼो आवाज़ु सॼी दुनिया ताईं पहुतो ऐं वक़्त जे जेके बि रूलिंग पार्टी आहे या जेके बि इक़्तिदार में वेठल माण्हू आहे उहे मजबूर थिया ऐं उन्हनि रोल बैक कई शइ। हाणे इहा तॾहिं थी आहे जॾहिं तव्हां उतां जा लोकल माण्हू, बहरहाल हिकिड़ी ॿी शइ तव्हांखे आउं एड कंदो हलां। ॿ ॾींहं अॻु में हिन साॻे हाल में थर जा जेके शागिर्द आहिनि मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था, ख़ासि तौर ते सिंध यूनिवर्सिटी आहे, मेहराण आहे, लम्स आहे, उन में पढ़नि था। उन्हनि जो हुयो थर स्टूडेंट अलायंस जे नाले सां हिन ॾाढो ज़बरदस्त हिते कमाल जो प्रोग्राम कयो ऐं उन्हनि जो हो त जेका AI जी एज आहे उन में यूथ जो जेको सो असां किथे था ॾिसूं। ऐं जॾहिं उहे नौजवान हिते स्टेज ते आया, पैनल डिस्कशन उन्हनि जो थियो, त मां इलाही सारा असां दोस्त जेके नौजवान न पर ओल्ड नौजवान आहियूं असां, उहे वेठा हुआसीं ऐं उन्हनि एॾो AI ते ॻाल्हायो, पर जॾहिं किताब जी ॻाल्हि आई हुननि चयो त केतिरो ई असां आर्टिफिशली उन सॼे खे बयानु कयूं, सॼी सूरत अचे, पर उनखे ख़ूबसूरती तॾहिं मिले थी जॾहिं उहो हिन सूरत हाल में अचे थो ऐं माण्हुनि जे हथनि में माण्हू पढ़नि था। अयाज़ मेलो जी जेका असां पायोनियर चऊं या बुनियादु विझंदड़ अमर सिंधू वेठी आहे हिते, हुननि लास्ट ईयर जो जेको किताबनि जी सेल ॿुधाई हुई उहो यकीननि सभिनि दोस्तनि जे साम्हूं हूंदी। उन फिगर खे ॾिसी असां यकीन सां चई था सघूं त असांजो नौजवान किताब पढ़े थो ऐं किताब अचणु घुरिजे। इहो अमल रुकणु न घुरिजे, जेको दोस्त लिखे थो उनजो अचणु खपे। कबीर इंतिहाई सुलझियल ऐं हिन उमिरि में आउं सम्झां थो दाना माण्हू आहे, पर हुन किताब लिखी पाण खे हमेशह जे लाइ जेको आहे न अमर करे छॾियो आहे। ऐं इहा सॼी जेका सूरत हाल आहे हुनमें बहरहाल इन सॼे कारूंजर जो पस मंज़र मूंखे त अॼु सच पुछो त हिकिड़ो त ख़ुशी इलाही थी आहे त किताब कारूंजर जे यकीननि हिन में तव्हां संतोरो फार्म खां वेंदे कासबो, रहमकी बाज़ार खां वेंदे तव्हांजो गढड़ो ऐं गढड़े खां वेंदे तव्हांजे हंजतल ऐं हंजतल खां वेंदे तव्हांजो जेको सो डायली जे आख़िरी ॻोठ ताईं इन समूरा दर्द जेके 14 आर्टिकल ॿुधायो वियो आहे दोस्त असांजो, उन में यकीननि समोया हूंदा, तकलीफ़ूं हूंदियूं, सॼियूं शयूं हूंदियूं। पर कॾहिं कॾहिं सुठा माण्हू, भला माण्हू, हिकिड़ो ग्रुप हूंदो आहे, हिकिड़ो हिन सोसाइटी जो हिसो हूंदो आहे, उन ते कंदा आहिनि। दौलत सां बि इहा जुठ असां जहिड़नि माण्हुनि तारीख़ में कई आहे, जंहिंजो ही सोशल मीडिया ते इंतिहाई मयाराना अंदाज़ ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में कंदो रहियो आहे ऐं हिन खे उन्हनि डंप कीअं ॾिना आहिनि इहो बि तारीख़ जो हिसो आहे। मुंहिंजे ख़्याल में असांखे आइडेंटिफाई करणु खपनि त जेकॾहिं तव्हां कुझु करे नथा सघो न यार, ॿियनि खे ॾुखाइणो तव्हांखे अॻिते ॾिनो आहे। माना हुन माण्हू अयाज़ मेले जे मुशाइरे में जेकॾहिं ॻाए थो त अब्बास खोसे खे तकलीफ़ थिए थी, यार हीउ ॻाए छा थो, अलाए छा करे छॾियो कारूंजर खे, छा करे पेश थो करे। हालांकि उन मुशाइरे में आऊं वेठो हुउसि, हिन ॻायो पे, ज़ाहिर आहे शाइरी आहे हुनजी, जंहिं अंदाज़ सां उहो प्रेज़ेंट करे थो, हुनजा हिकिड़ा अहसास आहिनि तव्हां ताईं पहुचाए थो, उनखे मान ॾियणु घुरिजे, उनजी रेस्पेक्ट करणु खपे। इहो थोरी आहे त तव्हां बि उनखे जेको बाहुड़ कयो ऐं उन्हनि जी जेका तज़लील कयो हर जॻह ते, हर फोरम ते ऐं वेही करे इन हद ताईं पछाड़ी जो हिन मुंहिंजे ख़्याल में 3-4 दफ़ा पंहिंजे फेसबुक वाल ते इन सॼी शइ जो कयो। उहे असांजा दोस्त आहिनि। सो असां हिन स्टेज ते हिकिड़ो त उनखे रिक्वेस्ट कंदासीं त भई इन क़िस्म जूं शयूं जेके आहिनि से क़ाबिल क़बूल न आहिनि। जॾहिं असां AI जे एज में अची करे नौजवाननि खे पंहिंजो वाॻो ॾियण लाइ असां माना उनखे ॾींदा था वञूं, उहो असांजे फ्यूचर जो जेके आहिनि से अॻुवान आहिनि, रहबर आहिनि।
ॿियो हिकिड़ी माना थोरो ख़ुश्क ॻाल्हियुनि सां गॾु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां। जेको कोविड-19 थियो न जॾहिं, तॾहिं उहो जॾहिं थोरो अञा हुन तां हटियो हुयो, पाबंदियूं हटियूं ऐं डिस्टेंस हटिया, त आउं मिठी में वियुसि। उते हिकिड़ो खत्री आहे, ॾाढो सुठा कपिड़ा खपाईंदो आहे, लव उनजो पुटु, ऐं उहो हिन जे घर जे भर में ई आहे न, नथूराम खत्री। जॾहिं असां उतां खां असां कपिड़ा वठी निकितासीं ॿाहिरि, त हीउ ॿाहिरि बीठो हुजे पंहिंजे घर वटि। चई यार ईअं कीअं थींदो, तव्हां आया हो, अचो हलो वियो। ख़ैर असां हिन जे इशार ते असां वञी वेठासीं। जॾहिं वेठासीं हिन चयो मूंखे कोरोना थियल आहे। हिन कोरोना जी ॻाल्हि खे असां चयो का शइ असां कोन खाईंदासीं, तूं उते ई वेह, असां वापसि था हलूं। पहिरियों हिन एॾो इसरार कयो, सभु शयूं कयूं, पाणी गिलास नवां खणी आयो, त कुझु कोन पींदासीं, बसि तुंहिंजी वरी महिरबानी तूं असांखे वक़्तु कयो, सॾु ॾिनो। पर असांजी कोशिशि हुजे थी असां खां परे थिए, असां निकिरूं, बसि गाॾी वियूं। सो इहा सूरत हाल। चई मुंहिंजे सॼे घर खे बि वरी कोरोना आहे। सो हाणे इन हालत में बि अदा तूं ज़बरदस्त लिखियो आहे, तूं प्रोफेसर आहीं, तूं थर जा दर्द बयानु कया आहिनि, थर जूं तकलीफ़ूं बयानु कयूं अथऊं। ऐं हिन अॼु जे हिन इजलास में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी करारदाद अचणु खपे त कारूंजर वारो केस जेको आहे उहो आइनी अदालत ॾांहुं ट्रांसफर थियो आहे। ऐं उन आइनी अदालत में यकीनन असांजा जेके वकील दोस्त आहिनि उहे उनखे ॾिसनि था। ऐं वकीलनि में बि वरी कुझु धुड़ा आहिनि, हिकिड़ा वरी हिकिड़े पासे आहिनि, ॿिया ॿिए पासे आहिनि। पर जेको उनखे सपोर्ट कनि था ऐं उन्हनि सां गॾु बीहनि था, कारूंजर सां गॾु बीहनि था, आउं सम्झां थो करारदाद वञणु खपे त सिंध हुकूमत उन केस तां विड्रा थिए। तो तव्हां वॾनि जी महिरबानी। असांजे विच में मौजूदु सिंधी नाले वारी तइलीमदान प्रोफेसर अमर सिंधु साहिबु आवाज़ सभिनी जे भरपूर ताड़ियुनि जी गूंज में आउं गुज़ारिश कंदुसि पाण अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि। हाणे शायदि असां वटि उन जी रिवायत घटिजी वई आहे। बेशक कुझु किताब अचनि था, जीअं कल्ह ई सिंध ॾांहुं वेंदड़ रेल, मां पाण हैरान हुयसि, मूं अंदाज़ो पे कयो त मूं सम्झो त असां वटि घटि में घटि माना वधि में वधि 50-60 माण्हू अची सघंदा, पर मूं ॾिठो त 150 खां मथे माण्हू उन में बि शरीक हुआ। ऐं अॼु हाल भरियल आहे। साॻी ॻाल्हि कंदसि त ईअं कोन्हे त माण्हुनि पढ़णु छॾे ॾिनो आहे। कुझु असांखे बि ॾिसणु खपे त छा असां उन मयार जो लिखी रहिया आहियूं जेको तव्हांजे तजस्सुस खे, शौक़ खे जाॻाए त किताब खणी पढ़ंदड़ मजबूर थिए। ही किताब नालो कारूंजर आहे। 30 मज़मूननि में आर्टिकल्स जेके मुख़्तलिफ़ अख़बारनि में, रिसालनि में किथे छपजंदा रहिया आहिनि, उन्हनि खे सहेड़े गॾु कयो वियो आहे। उनजो घणो भाॻ, घणो हिसो हक़ीक़तनि वाक़ई थर ते आहे। 1-2 आर्टिकल कारूंजर जे हवाले सां आहिनि। टाइटल इन जो कारूंजर ॾिनो पियो वियो, तॾहिं मूंखां दौलत राम पुछियो ऐं ॿुधाईंदी हलां त दौलत राम पाण प्रोफेसर सॾिजे थो, पर दौलत राम बि मुंहिंजे शागिर्दनि में रही चुको आहे। हिन बि मूं वटां इख़्लाक़ियात पढ़ी हूंदी, ऐं जेको इख़्लाक़ियात न पढ़ण जे करे अॼु सिंध भोॻे पई, मीरपुर साकरे जे अंदरि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, ख़ासि तौर ते मां उनखे अक़लियती बिरादरी चवां, मां उनखे नॉन मुस्लिम चवां, या मां उनखे सिंधी क़ौम जो उहो हिसो चवां जेको अणटुटता आहे, पर अॼु असां कंहिं न कंहिं हवाले सां उनखे सेकेंड जेका असां दर्जे जो सेकेंड क्लास सिटीज़न हालतनि ऐं सियासी जबर जे हेठि उहो हिकिड़ो कार्नर थींदो पियो वञे जेको मूंखे नज़र थो अचे। जेका मुंहिंजी दाह हूंदी आहे उहा दाह उन मक़बूल आम हिकिड़ो बयानियो हलंदो आहे, ऐं उन ते मां चई सघां थी त 1000 दफ़ा मूं ते ट्रोलिंग थींदी आहे, करोड़ दफ़ा मुंहिंजो नालो खयो वेंदो आहे, पर जेका ॻाल्हि जॾहिं मूंखे सच लॻे थी ऐं मूंखे नज़र अचे थो त 5 सालनि खां पोइ इन ॻाल्हि जा असर कहिड़ा पवणा आहिनि, मां उहा ज़रूरु कंदी आहियां। उहा ॻाल्हि उन वक़्तु केतिरी बि ग़ैर मक़बूल हुजे,
छाकाणि त मुंहिंजो तालुक़ु न रुगो फ़लसफ़े सां आहे पर मां यूनिवर्सिटी में पढ़ायां थी ऐं मां तव्हांखे ॿुधायां त जेके यूनिवर्सिटी में पढ़ाइनि था उहा यूनिवर्सिटी जंहिंमें 40,000 शागिर्द पढ़णु ईंदा हुजनि उन 40,000 शागिर्दनि जो मिज़ाज उन्हनि जा मूड ॾिसंदे ख़बर पवंदी आहे त सिंध केॾांहुं वञी रही आहे ऐं मूंखे बार बार तकलीफ़ चवणो थो पए त सिंध ॾाढी इंतिहा पसंदी जो शिकार थी रही आहे। उहा इंतिहा पसंदी मज़हबी बि आहे, उहा इंतिहा पसंदी इख़्तिलाफ़ राय खे बर्दाश्त न करे सघण जी बि आहे। पर तव्हांखे ॿुधाईंदी हलां त 5 सालनि खां पोइ जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सच साबित जेकॾहिं असां हिनखे रोकण में नाकाम वियासीं त 5 सालनि खां पोइ तव्हां ॾिसंदव त असां जेतिरी सेंसरशिप हींअर पाण ते करे रहिया आहियूं मूंखे हफ़्तो न थियो हूंदो मां मिठी मां वापसि आई आहियां ऐं मां ॾाढे ॻरे दिलि सां वापसि आहियां। मां हिते लिखंदसि हिते कुझु शयूं जेके मूं लिखियूं आहिनि उहे मां ज़रूरु पढ़ंदसि। मां हिकिड़ी ईमानदारी जी ॻाल्हि ॿुधायां थी। जॾहिं इन ते मिठीअ जी गिडी भिट ते जॾहिं मथे बीठा हुआसीं उन भिट ते का ॻाल्हि पे कई साल सां त मूंखे के कन में चयो त थोरो आहिस्ते ॻाल्हायो, मिठी जो उहो माहौल न रहियो अथव ऐं मूंखे ओॾी महिल महसूसु थी वियो त मिठी जेका असांजे ख़्वाबनि जी रही आहे उहा अहिड़ी बि कोन्हे जिते असां पंहिंजा पाण में वेही थोरो ज़ोर सां ॻाल्हाए सघूं। इहा आवाज़ु जेको झीणो थी रहियो आहे कॾहिं इहो न रहंदो तॾहिं तव्हांखे अहसासु थींदो त जेका रड़ असां हींअर करे रहिया आहियूं उहा रड़ दरअसल के हिकिड़ी शइ खे बचाइण लाइ कंहिं हिकिड़े सियासी मौक़िफ़ खे बचाइण लाइ या कंहिं हिकिड़े माण्हू खे बचाइण लाइ कोन्हे, ई सिंध खे बचाइण लाइ आहे, सिंध जे रवादारी वारे कल्चर खे बचाइण लाइ आहे। ऐं डिॼूं था उन ॾींहं खां जॾहिं वरी उमरकोट वारो वाक़ियो थिए जेको हींअर मिरपुर साकरे में थी रहियो आहे, सोशल मीडिया ते नज़र अची रहियो आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो त ही कहिड़े क़िस्म जी सिंध असांजे मुस्तक़बिल जी सिंध तयारु थी रही आहे। मां नौजवाननि खे मुखातिबु थींदसि, मुंहिंजी उमेद हिन जेको मूंखे जेतिरो बि इल्मु आहे जेतिरो तव्हां सम्झो था आहे या न आहे, मुंहिंजे इल्मु मुंहिंजे सियासी जेको मुंहिंजो इदराक, मुंहिंजो सियासी फ़हम, मुंहिंजी सियासी दानिश, मुंहिंजी समाजी इदराक मूंखे ॿुधाए थो त जेकॾहिं हिन में उमेद अगरि ज़री किथां मूंखे किरणो नज़र ईंदो आहे त उहो सिर्फ़ु थर मां किरणो नज़र ईंदो आहे। मूंखे लॻंदो आहे त मुंहिंजी ॿी सॼी सिंध वालार थी चुकी आहे। सिर्फ़ु इहा आहे जिते जेॾी महिल ॾियारी जो ॾीआ ॿरंदा आहिनि, जेॾी महिल उन जूं रोशनियूं थींदियूं आहिनि तॾहिं मूंखे लॻंदो आहे त सिंध रोशन थिए पई ऐं सिंध हितां ई रोशन थी सघे थी। पर उहो जॾहिं सिर्फ़ु कारूंजर जो मसइलो कोन्हे, कारूंजर मसइलो आहे, कारूंजर असांजो हिसो आहे, पर ही सॼी सिंध जो मसइलो आहे। मां सलाम पेश कंदसि थर जे उन्हनि सपूतनि खे जेके पंहिंजे इंच जी मालिकी लाइ उथी पवंदा आहिनि। मूं हाणे ॻाल्हि पे कई त चवनि त हिन किताब जी अहमियत कबीर बि ॿुधाए वियो आहे त हिन वक़्तु उहो केस कारूंजर जो केस वरी उभरी आयो आहे। कहिड़ी अदालत में वियो आहे, कहिड़ी अदालत में न वियो आहे त असां सभु नारेबाज़नि में शिकार थी चुका आहियूं। हक़ीक़तनि असांखे केर बि कोन पियो ॿुधाए, हक़ीक़तनि असां ॿुधणु चाहियूं था, सम्झणु चाहियूं था त असांखे कॾहिं छा आज़ादु अदलिया मिली हुई, छा असांजे मुस्तक़बिल में मिली सघे थी, या असांखां छा खसियो आहे अॻु में, छा खसणु वञी रहिया आहे हाणे, इहे सवाल बाजा आहिनि। पर मूं हुनखे चयो त हितां गडाप खां वेंदे तव्हां जामशोरे ताईं अचो, उन जो जेको लैंडस्केप ई तब्दील थी चुको आहे। उहे केॾा वयूं उहे पहाड़ियूं जितां असां गुज़रंदा हुआसीं, उहा पहाड़ियूं पट थी चुकियूं आहिनि। उते अलाए ॿिन्ही पासनि खां, हिकिड़े पासे खां न ॿिन्ही पासनि खां, हिकिड़े पासे लाइ त असां बीठासीं उन ते बि सलाम, पर ॿिन्ही पासनि खां वेंदे हिन जामशोरे जे हद ताईं केतिरियूं कब्ज़ागिरियूं थियूं आहिनि, केतिरी ज़मीन वालारजी चुकी आहे। रुगो हुनजो मामिलो कारूंजर जो कोन्हे,
अरूर जा टकरियूं केॾां वयूं, उहा कहिड़ी बिल्डर माफ़िया खाए वई, ही सिर्फ़ु हुकुमरान आहिनि, कहिड़ी बिल्डर माफ़िया खाए वई, उन में केतिरा हथ पंहिंजा केतिरा हथ ॿियनि जा। उहे पहाड़ियूं मां लतीफ़ यूनिवर्सिटी जे उन्हनि शागिर्दनि सां त जिन कॾहिं उते वञी पिकनिकूं मल्हायूं हूंदियूं, जेके कॾहिं बारिशनि में उते पंहिंजी जवानी जा मज़ा माणण लाइ उते विया हूंदा, उते उन्हनि गीत ॻाता हूंदा, उते उन्हनि खे हिक ॿिए सां वचन कया हूंदा, उहे पहाड़ियूं न रहियूं आहिनि। मां सलाम थी कयां थर जे माण्हुनि खे त हू पंहिंजी मालिकी लाइ उथी बीठा आहिनि। पोइ थर कोल जो मसइलो हुजे, कारूजर जो मसइलो हुजे या ॿी की ॻाल्हि जो मसइलो हुजे, थर जे माण्हुनि पंहिंजी धरतीअ जी पंहिंजे वतन जी मालिकी कई आहे। थर इस्तारो आहे, थर रुगो मारी जेको सो लतीफ़ जो इस्तारो, रुगो माज़ी जो इस्तारो, रुगो शाइरी जो इस्तारो कोन्हे। थर अॼु बि मज़ाहिमत जो इस्तारो आहे। थर मारी जो मलीर कोन्हे। ऐं मलीर छा आहे? मलीर जो तसवर वतन जो तसवर आहे, वतन जे हिकु हिकु शइ जी मालिकी जो तसवर आहे, जेका थर वारनि करे ॾेखारी आहे, करे सेखारी आहे त हीअं कबी आहे। ऐं उहा सिर्फ़ु तॾहिं कई आहे, उहा सिर्फ़ु तॾहिं कई आहे जो थर में अञा उहा बाहि न ॿरी आहे, जेका मूंखे पढ़णु पवंदा आहिनि त मुस्तक़बिल जी कुख में शायदि को वॾो हादिसो लिकल आहे, जेको उते मूंखे थींदे नज़र थो अचे, शायदि को वॾो हादिसो। छाकाणि त नंढियूं नंढा जेके वाक़िया थींदा आहिनि, उहे नंढा नंढा वाक़िया टेस्ट केस हूंदा आहिनि त साबित कजे त केरु केतिरो। उमरकोट टेस्ट केस हुयो। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए, हक़ीक़ी तौर ते जंहिंखे सिंधी हिंदू मां कॾहिं बि न चवंदसि, सिंध जा असलोका रहवासी, सिंध जा असलोका धरती धणी, सिंध जा असलोका वारिस, उहे धरती धिकारियल आहिनि। उहे समाजी तौर ते उन्हनि समाजी धिकार जो मां सिर्फ़ु मज़हब जो नालो नथी खणां, समाजी तौर ते उहे धिकारिया विया आहिनि। मज़हबी तौर ते उहे निशाने ते आहिनि ऐं सियासी तौर ते शायदि उन्हनि जी नुमाइंदगी किथे बि कोन रही आहे। को ज़मानो हूंदो हुयो, रुगो पार्लियामेंट न, पार्लियामेंट खां ॿाहिरि वेठल जेके सियासी जमातूं हूंदियूं हुयूं, तिन जी लीडरशिप थर मां हूंदी हुई। पर हाणे को वर्ली नालो ॿुधण में ईंदो आहे, ख़ासि तौर ते उहे जमातूं जेके पंहिंजो पाण खे कॉम्प्रस जमातूं सॾींदियूं हुजनि, नज़रियाती जमातियूं सॾींदियूं हुजनि, जेके नज़रियनि जी ॻाल्हि कंदियूं हुजनि। पर उते बि हाणे को वर्ली मूंखे नालो अहिड़ो मिलंदो आहे जेको के मरकज़ी बाडी में मरकज़ी अॻुवाण, मरकज़ी रहबर तौरु सुञातो वेंदो हुयो। असां मुखातिब थियनि। अब सभिनी जी भरपूर ताड़ियुनि जी गुंज में मोहतरम हेमनदास चंदानी साहब खे गुज़ारिश है त पाण अचनि ऐं मुख़्तसिरनि तां असां मुखातिब थियनि। न रुगो स्कूल में पर मुंहिंजे सेंटर में पढ़ायो आहे। हिन खे होशियारु शागिर्दनि में शुमार करे सघे थो। हिन खे जो लिखण जो ॾांहुं पंहिंजो अञा 6वीं क्लास में हुयो, तॾहिं खां जेके तक़रीरूं करणु, अख़बारूं पढ़नि ऐं उन किताबनि सां जो गहरो तालुक रहियो। हीअ कालम जेके इन किताब में आया आहिनि कारूंजर में, इहे कालम हर कालम जेको आहे जॾहिं अख़बार में आयो आहे तॾहिं खां मूं पढ़ियो आहे। हाणे किताब जेको सेड़ियो ऐं मूंखे जॾहिं ॾेखारियो, मुंहिंजो ज़बरदस्त अञा नओं हो, लिखणु शुरू कयो त जेके थोरो कुझु हलिया थिए ऐं अदब जे थोरी का ॼाण रखी थिए, उहे इन ते तनक़ीद कंदा रहिया। मुंहिंजो दौलत, तुंहिंजो ई सिखण जो जेको वाहिद हल आहे, तूं पंहिंजो लिखणु कॾहिं बि कसो न कजां। तूं जो कुझु लिखींदो, तुंहिंजा जो कुझु ख़्याल आहिनि ऐं उन्हनि खे लिखंदो रह। त दौलत खे ऐं दौलत जो घरु ऐं मुंहिंजो घरु उन वक़्त में जेके हुआ
उहो चंद क़दमनि ते हुआ। उन सां गॾु दौलत जे घर सां गॾु भीमराज जो बि घरु आहे, भीमराज सूटड़ जो। भीमराज सूटड़ में अक्सर करे जो भाउ डॉक्टर नारायण असां गॾु वेंदासीं, गॾु पढ़ंदासीं। उन वक़्तु हिन जे फादर भागचंद सां ऐं संदसि हेमराज खत्रीअ सां उते मुलाक़ातूं थींदियूं ऐं गॾु रहंदासीं। हाणे अचो त किताब जे सिलसिले में आउं चंद मुख़्तसर ॻाल्हियूं कंदुसि। अब्बास खोसे साहब भीमराज प्रोफेसर भीमराज घोड़ाणो खां ऐं अदी अमर सिंधूथर जे समाजी हालतुनि खां वठी हुते जे मक़ामी माण्हुनि जी रहणी कहणी, कंहिंखे पीड़ियो वियो ऐं कंहिं सां जेका आहे बराबरि जो वर्ताव न कयो वियो, उहे कहिड़ियुनि हालतुनि में आहिनि, उन्हनि सभिनी जो ज़िक्र जेको कयो त थर जी तहज़ीब खां, रीतनि रस्मनि खां वाक़ुफ़ु आहिनि। पर किताब कारूंजर में जेके बि ॻाल्हियूं आहिनि, ऐं सिर्फ़ु चंद ॻाल्हियूं इहो कंदुसि त किताब कारूंजर जा जेके मसइला आहिनि, अॼु रुॻो इहो थर जो मसइलो कोन्हे, थरपाकर जो मसइलो कोन्हे ऐं न ई हाणे सिंध जो मसइलो रहियो आहे, पर इहो पाकिस्तान जो मसइलो थी चुको आहे, जंहिंमें उन्हनि मैदनियात जे हवाले सां जेके सिंध जी मैदनियात उहो कब्ज़ो करे पियो मर्कज़, उन तालुक़ सां सम्झां थो हाणे पाकिस्तान जो मसइलो आहे। त पाकिस्तान जे इन कारूंजर में दौलत जेको किताब में ज़िक्र कयो आहे, हुन कारूंजर जी कणी कणी ते रखियो आहे। कारूंजर में केतिरो हिंदुनि लाइ मुक़दस ऐं तीर्थ गाह आहे, त भोॾेसर जी मस्जिद बि आहे जेका महमूद शाह बेगड़े जी ठाहियलु आहे ऐं उहो हिकु दफ़ो कीअं ठाही, वरी उहो कीअं ठाही। त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि त कारूंजर में छा छा थिए थो, हुनजो गुगराल केतिरो जेको आहे उहो अहम आहे ऐं हुनजो संगमरमर केतिरो अहम आहे ऐं हुनजे अंदरि जेके जानवर रहनि था, रोज़ आहे, हरण आहिनि या मोरनि जा टहुका जेके आहिनि, त उहो केतिरो जेको आहे थर जे माण्हुनि लाइ मुक़दस आहिनि। त असां तव्हां सभिनी खां असां उते इन प्लेटफॉर्म तां हिकु थर जो रहाकू हूंदे इहो गुज़ारिश कंदुसि त इन थर जे इन कारूंजर जे मसइले खे तव्हां सभु असां सां गॾु थियो। असां हर हंधि कारूंजर जा अॻे बि जशन कया आहिनि, मसइले खे खयो आहे, अञा बि हर मोड़ ते जिते थींदा त हिते कारूंजर जो ख़ासि हिकिड़ी असां चाहींदुसि त कारूंजर जे मुतलिक़ ख़ासि हिते प्रोग्राम रखिजे वरी बि हैदराबाद में, जंहिंमें तव्हां सभु असांजो साथ ॾियो ऐं कारूंजर खे कंहिं बि हालत में बचाइणो आहे ऐं इहो कारूंजर असांजी तहज़ीब जो वरिसो आहे ऐं केतिरनि ई ग़रीब मिसकीन पोरतनि जो इहो जेको आहे रोज़गार जो वसीलो बि आहे। त तंहिंखां पोइ अब्बास खोसो साहिबु कारूंजर खां वठी, ॾाली खां वठी, हंचल खां वठी मुख़्तलिफ़ ॻोठनि जा नाला खयां, अञा सामरोटी, वंगो, वटि जेके बि थर जा इलाइक़ा आहिनि, महाराणो, इहो ढाठ, इन्हनि सभिनी में जेका आहे असां थर जे माण्हुनि जी हालति जेका आहे उहो साॻी हिकु जहिड़ी आहे। असां जेके आहिनि ॾुखनि जा ॾाढा आहियूं, असां ॾुख सुख माज़ी में बि सठा आहिनि, हाणे बि इहो असांजे लाइ कारूंजर खे कटणु जेको आहे उहो असां सम्झां थो असांजे लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो थींदो वञे पियो। असां कंहिंखे था ॾियूं, कंहिंखे चऊं ऐं थर जा जेके नुमाइंदा आहिनि उहो बि असेंबली में वेही इहो को बि ॻाल्हि जेका आहे उहा हा सां हा मिलाइनि था, जेका हुकूमत चए थी, पर हुनजी मज़ाहिमत करण लाइ असेंबली में केरु बि ॻाल्हाए न पियो। त तव्हां जेके हिते साफ़ी आहियो, साफ़ी हज़रा जेके आहियो हिते वेठा आहियो, उनखे गुज़ारिश आहे ऐं जेके नौजवान असांजा आहियो, जेके यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ आहियो, कबीर भील वेठो आहे, हिते जुड़जा बाज़ार छोकिरा वेठा आहिनि, ॿिया जेके बि आहियो, तव्हां जेके थरी छोकिरा आहियो, इन मसइले खे तव्हां पंहिंजे यूनिवर्सिटी में जेका बि फंक्शन खणनि था, सम्झो त तव्हांजी चओ था जीए सिंध, त तव्हां उते इहो बि चओ त जीए कारूंजर, त इहो कारूंजर जेका आहे इहो बि बची वञे। त मुंहिंजा दोस्तो, ऐं वरी बि प्लेटफॉर्म तां दौलत तुंहिंजी महिरबानी त तुंहिंजो जेको आहे इहो किताबु यकीन आहे त कारूंजर जी रखवाली में, कारूंजर जी मालिकी करण में अहम साबित थींदो ऐं तो इहो सम्झो त किताबु लिखी कारूंजर जो थोरो कर्ज़ु लाहियो आहे। महिरबानी तव्हांजी। सिंध नाले वारे अदीब, दानेश्वर लेखक, थोरे सिंधी ॿोलीअ जे हवाले सां उन शख़्स जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। नौजवाननि ताईं उहे समूरी शयूं ट्रांसफ़र करण जे हवाले सां, पिण इल्मी ऐं अदबी हवाले सां उन शख़्सियत जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। असांजे जेको तक़रीब में एज़ाज़ी महिमान जैसे सां मौजूदु प्रोफेसर डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहब खे गुज़ारिश है त पाण अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि। हीअ किताबु जॾहिं मूं दौलत ॾिनो मूंखे, मूं पढ़ियो त हिन किताब जे नाले मूंखे ॾाढो अट्रैक्ट कयो, कारूंजर, जंहिंजे बारे में मूं
शेखयाज़ जा 2 बैत बि पढ़िया मुंहिंजे अॻियां। जेकॾहिं ॾिसिजे त कारूंजर जी दावेदारी कंदड़ 2 धुरियूं वॾियूं आहिनि। हिकिड़नि जे लाइ कारूंजर कारोबार जो वखर आहे, पैसनि कमाइण जो ज़रियो आहे, ऐं उहे सॼो ॾींहुं कारूंजर करे उन्हनि न फ़क़ति नाला कमाया, शोहरतूं माणियूं, पर पैसो ऐं दौलत बि हासिल कई। ॿिया उहे माण्हू आहिनि जंहिंजे लाइ कारूंजर वापार जो वखर नाहे, कारोबार जी ॻाल्हि नाहे, पर इश्क ऐं ज़िंदगी जो मामिलो आहे। ऐं आउं सम्झां थो त हीअ असांजो दोस्त दौलत राम उन ॿिए गुरूअ जे माण्हुनि मां आहे जंहिंजे लाइ कारूंजर कारोबार जो वखर न, पर प्यार जो जेको आहे हिकिड़ो ज़रियो आहे, मोहबत जो ज़रियो आहे, इश्क जो ज़रियो आहे। ऐं हुन जो उहो इश्क ई हिन किताब मां झलके थो, जंहिं हिन खां हीअ किताब लिखायो आहे। भली केरु उनखे दानिश्वरी न बि सम्झे, को वॾो जेको आहे नसर जो शाहकार न बि सम्झे, जीअं दौलत पंहिंजे मिज़ाज में मासूम तब माण्हू आहे, सादो आहे, ईअं हिन जूं लिखड़ियूं बि सादियूं, सलूणियूं, सवलियूं ऐं जज़्बे सां भरियल आहिनि। हिन जी लिखड़ियुनि में लफ़्ज़नि जो ट्रिकसाठ न आहे। जीअं न अयाज़ चयो त अड़े ओ दानिश्वर तुंहिंजी दानिश में बि कई वर, त हिन जी लफ़्ज़नि में के वर न आहे, को ट्रिकसाठ न आहे, को लफ़्ज़नि जी खेॾ ऐं कारीगरी न आहे, पर दिलि जी सचाई आहे। जेको हुन महसूसु कयो आहे उहो हिन इज़हारियो आहे। तंहिं करे ही इन हवाले सां मूंखे ॾाढो किताब ख़ूबसूरत लॻो, छाकाणि त हिन वटि जज़्बे जी सचाई आहे। हिन जेको महसूसु कयो आहे, जीअं महसूसु कयो आहे, जीअं ॾिठो आहे, उन अंदाज़ में हिन लिखियो आहे। जीअं दोस्तनि चयो, कबीर बि चयो त हिन में 14 मज़मून अहिड़ा आहिनि जेके थर ते फोकस कनि था। थर जी तहज़ीब, थर जी तारीख़, थर जी जीवत, थर जी सॼी ज़िंदगी जेको आहे, माग मकान, उहे सभु हिन में अची था वञनि। हिते दोस्तनि ॻाल्हि कई त कारूंजर उहे कारोबारी जेके मिज़ाज जा माण्हू आहिनि, जेके हर शइ खे दौलत में तोड़नि था, नफ़े ऐं मुनाफ़े में तोड़नि था, उहे उनजी कटाई था चाहिनि ऐं कारूंजर सां खां खसिजी वेंदो। पर आउं त चवां थो सॼी सिंध खसिजी पई वञे। कहिड़ी सिंध जो कहिड़ो पासो आहे जेको असां खां खसियो न पियो वञे। आस्ते आस्ते गैर महसूस तरीक़े सां इहे जेके मुनाफ़े खोर आहिनि, उहे सियासत जे रूप में हुजनि, उहे ठेकेदारी जे रूप में हुजनि, या उहे दलाली वारी दानिश्वरी जे रूप में हुजनि, उहे उन्हनि जा हिमायती आहिनि। ऐं उहे आस्ते आस्ते ही सिंध असांजे हथनि मां आस्ते आस्ते खिसकंदी पई वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कारूंजर खे त बचाइण जी ज़रूरत आहे ई आहे, पर असांखे अमली तौर ते हिकिड़ो भरपूर आवाज़ ऐं किरदारु निभाइणो पवंदो, तॾहिं कारूंजर खे बचाए सघंदासीं ऐं सिंध खे बि बचाए सघंदासीं। न त ॿी सूरत अहिड़ी आहे जेको हिननि पिंजरो जोड़ियो आहे ऐं जहिड़े गैर महसूस तरीक़े सां असांखे उनजो बांदी बणाईंदा था वञनि, हिरास करे, कॾहिं मुझाए, कॾहिं खंभे, कॾहिं परेशान करे, कॾहिं मसइलनि जे वर चाढ़े, असांखे एॾो मोगो, मुंझल ऐं परेशान बढ़ायो अथनि जो का बि शइ असांखे सम्झ में नथी अचे त थिए छा पियो ऐं वञे काॾे पियो। सो दौलत जेको ही किताब लिखियो आहे, ऐं उन खां अॻु में बि हिन जे कालबन जो हिकिड़ो किताब आयल हो, धरती दर्द पुकारूं। दौलत जी लिखड़नि में जेको मूं ॾिठो आहे उहो
दर्द जी दाह घणी आहे ऐं थर आहे ई दर्द जी मिटी मां ठहियल। ऐं थरी माण्हू हिते मूं ॾिठो त अॼु अक्सरियत थरी माण्हुनि जी आहे। जीअं ॾिसंदा हो त कंहिं बि पखीअ सां का तकलीफ़ थींदी आहे ऐं उहो कूकंदो ऐं कोलाईंदो आहे त सभु पखी गॾु थी वेंदा आहिनि। ऐं थरियुनि खे मूं ईअं ॾिठो आहे, भली उहो दर्द हुजे, उहा दिलबरी हुजे या को ॿियो अहसासु हुजे, उहे गॾु थी वेंदा आहिनि। हालांकि हितां 300 किलोमीटर 250 किलोमीटर परे हुजण जे बावजूद बि सभु गॾु थी विया हो। के यूनिवर्सिटियुनि मां नौजवान आया आहिनि, के मिठी मां आया आहिनि, के थरपारकर मां आया आहिनि, के डीपले मां, के मीरपुर ख़ास मां। इहा हिकिड़ी जेका यूनिटी आहे, इहा जेका मोहबत आहे, आउं सम्झां थो इहो दर्द जो रिश्तो आहे। दर्द जो रिश्तो ऐं ख़ुशी जे रिश्ते में फ़र्क़ु इहो आहे त ख़ुशीअ जो रिश्तो अनबैलेंस करे छॾींदो आहे। तव्हांखे जॾहिं काएर तव्हांजा उखड़बा आहिनि, अनबैलेंस थींदा आहियो। जॾहिं दुख मिलंदो आहे त दुख धरतीअ सां जोड़ींदो आहे। ऐं थरी आउं सम्झां थो धरती सां जुड़ियल इन करे आहिनि जो हू दर्द जी मिटी मां पैदा थियल आहिनि। सरजस तां सूर सामाने तां सुख विया। इहा भिटाई जी सिट आउं सम्झां थो त थरियुनि ते लागू थी थिए। ऐं हुननि वटि जेका प्यास आहे, अणखुट प्यास आहे, ऐं उहा प्यास ई आहे जेका हुननि खां तख़लीक़ कराए थी। ऐं ॿियो जीअं अयास चयो हो न त थर ख़ुदा जी मुसवरी आहे। ऐं वाक़ई जन मिठी या नंगर पारकर जे पडनि खे ॾिठो आहे या कारूझर खे ॾिठो आहे त वाक़ई कारूझर थर जेको कारूझर लॻंदो आहे त हिकिड़ी वाक़ई मुसवरी आहे जंहिं फितरत वेही उन मां किथे को औरत जो मुजस्मो ठाहियो आहे, किथे कंहिं हिकिड़े कदावर माण्हू जी छबीअ जोड़ी आहे। कारूझर खे जेकॾहिं ॾिसजे न, आउं सम्झां थो त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका हैरतुनि में विझी थी छॾे। तंहिं करे ही जेके कारूझर सां जुड़ियल आहियूं ऐं सिंध सां जुड़ियल आहियूं, उन्हनि खे रुगो अहसासाती तौर ते ऐं जज़्बाती तौर ते इहा शइ नाहे करणी, पर हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अमली तौर ते असां छेड़ियूं बि, जाखोड़ियूं बि, ऐं जेको जेको जिथे जिथे वेठा आहियूं पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयूं। हिकिड़ो उस्ताद आहे त उहो पंहिंजे फ़र्ज़ शुनासी सां पंहिंजो किरदारु अदा करे, जेको टीचिंग आहे उहो किरदारु अदा करे, जेको डॉक्टर आहे उहो पंहिंजो किरदारु अदा करे, ईअं जेको इंजीनियर आहे पंहिंजो किरदारु अदा करे, ईअं पोयत आहे। जेकॾहिं असां पंहिंजे पंहिंजे उन जोड़ सां जुड़ी पियासीं त आउं सम्झां थो न कोई कारूझर खसे सघंदो, न सिंध खसे सघंदो। जेकॾहिं असां ईअं वाइड़ा रहियासीं, मुंझल रहियासीं ऐं पंहिंजी शयुनि खे ओन न कयो, पंहिंजे किरदारु ऐं कम खे ओन न कयो, त पोइ आउं सम्झां थो इहो ॾाढो सवलाई सां ऐं ग़ैर महसूस तरीक़े सां जीअं दुनिया जे ॿियनि क़ौमुनि खां पंहिंजियूं धरतियूं खसिजी वियूं आहिनि, वसीला खसिजी विया आहिनि, ईअं असां खां बि सुभाणे ईअं ई हूंदा त पंहिंजे वतन में जेको आहे बेवतन हूंदासीं ऐं पोइ पंहिंजे वसीलनि जे बावजूदि, पंहिंजी अमीरी जे बावजूदि पाण मुफ़लिस हूंदासीं। जेतिरे क़दुरु हिन किताब जो तालुक़ु आहे त हिन किताब में घणी हद ताईं कालम आहिनि ऐं कालम करंट अफेयर्स हूंदा आहिनि। जेका मौजूदु लम्हो आहे उन जी ॻाल्हि हूंदी आहे ऐं उहो लम्हो अॻिते हली तारीख़ बणिबो आहे। जेको असांखे इदराक न हूंदो आहे उन लम्हे ते, इन जी लम्हे जी अहमियत केतिरी आहे। असां ज़िंदगी खे जेको आहे महीननि, ॾींहंनि ऐं सालनि में तोड़ींदा आहियूं। ऐं बसि मुख़्तसिर थो कयां, दोस्त चवनि था कुझु बचाइण बि घुरिजे, छाकाणि त वाक़ई ईअं आहे त असां अदीब ऐं शाइर तख़लीकार जेके आहियूं उहे समाज जो हिकिड़ो अहिड़ो आईनो आहियूं जिन खे फॉलो कयो वेंदो आहे। पर अलमियो इहो आहे त असांजा इहे हाल आहिनि त असां वटि सभ खां वधीक फज़ूल तरीन शइ जेको आहे उहो टाइम आहे, वक़्तु आहे। 1.5 कलाक असां देरि पंहिंजो प्रोग्राम स्टार्ट कयो आहे ऐं पोइ जेके पछाड़ी वारा हूंदा आहिनि ॾाढो उन्हनि ते हलंदो आहे त बाबा मुख़्तसिर कर। पर जिथे जिथे सूर प्रचार करण जो माहौल हुजे, जिथे हिकिड़ा सुठियूं समातूं ॿुधण वारियूं हुजनि या जन ताईं इहो अहसासु ऐं आवाज़ु पहुचंदो हुजे ऐं उन्हनि जे दिलि ते दस्तक ॾींदो हुजे,
त पोइ उहा सूर प्रचार करणी बि पवे थी ऐं उहो उन में मां सम्झां थो त पंहिंजे वस में हिते जेको रोस्टम ते अचे थो हूंदो कोन्हे, पर आउं रुॻो हाणे किताब ते थो अचां, कंहिं ॿिए भेरे वरी इहा सूर प्रचार कंदासीं, छाकाणि लतीफ़ चयो आहे त अचो सूरनि वारियूं करियूं सूर प्रचार। त कनि खे घणा आहिनि, कंहिंखे थोरा आहिनि, पर सूर अहिड़ा आहिनि जेके गॾियल तौर ते हूंदा आहिनि। त हिन किताब जी जेका अहमियत ऐं अफ़ादियत आहे उहा इहा आहे त हिन में सिंध जा रोज़मर्रा जा जेके सूर आहिनि उहे पोयल आहिनि, उहे समोयल आहिनि, उहे प्रोयल आहिनि, ऐं उहे कल्ह जो जेको सूर आहे उहो तारीख़ बणिजे थो सुभाणे ताईं। ऐं जॾहिं ही आउं सम्झां थो त जेकॾहिं 90 खां लिखणु शुरू कयो आहे दौलत, त हिन वक़्तु 30-35 सालनि जो हिकिड़ो अरसो आहे जंहिं मुसलसल लिखियो आहे, ऐं जेको बि लिखियो आहे जहिड़ो बि लिखियो आहे, पर उन पंहिंजे लम्हनि खे रिकॉर्ड कयो आहे। हिकिड़ो केस स्टडी तौर ते बि ही किताब जेको आहे पेश करे सघिजे थो, छाकाणि त उन में मुख़्तलिफ़ जेके वक़्तनि ते मसलन मोर जॾहिं थर में मरनि पिया तॾहिं हुन हिकिड़ी दाह कई आहे मोरनि जे लाइ। थर में जेके माण्हू रोज़मर्रा मरनि पिया, ख़ुदकशियूं पिया कनि, उन ते हुनजो जहिड़ो हिकिड़ो तजुर्बो आहे उहो पेश कयो आहे। ऐं उन सां गॾोगॾु कारूंजर जो जेको केस आहे, उतां जी जेका मईशत आहे, उतां जे माण्हुनि जा मसइला आहिनि, तालीम जा मसइला आहिनि, उहे सभु हिन दोस्त डिस्कस कया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु सिंध जूं ॿिया जेके करंट इशूज़ आहिनि उनखे बि हिन किताब में हुन समायो आहे। त हिन किताब में ॿई ॻाल्हियूं आहिनि। जेको कोई रिसर्च करणु चाहींदो त हिन में डेटा बि मिले थी, उतां जा माग मकान, उन्हनि जा जेके सॉलिड क़िस्म जी डेटा आहे उहा बि मौजूदु आहे, ऐं उतां जी तारीख़ जा किरदार जेके आहिनि रूपले खां वठी वेंदे जेको आहे सॾवंत ऐं सारग जा जेके किस्सा ऐं कथाऊं आहिनि। त जीअं मूं चयो त कारूंझर घणनि माण्हुनि जे लाइ रुॻो हिकिड़े कमाई जो ज़रियो न आहे, पर आम घणे क़दुरु जेके थरी आहिनि उन्हनि जे लाइ इश्क जो ज़रियो बि आहे, धर्म जो ज़रियो बि आहे, इश्क जो ज़रियो बि आहे, मोहबत जो ज़रियो बि आहे, त मुआश जो ज़रियो बि आहे, ज़िंदगी जो ज़रियो बि आहे। छाकाणि त हुननि जो सॼो गुज़र सफ़र उन्हनि जे चरागाहनि खां वठी वेंदे इबादत गाहुनि ताईं सभु उन सां सलावट शयूं आहिनि। त हीअ किताब रुॻो पढ़ण जहिड़ो न आहे, पर आउं सम्झां थो हीअं सां हंडाइण जहिड़ो आहे, जंहिंजे करे हिन किताब लिखण ते ऐं न फ़क़ति जेको आहे दौलत राम खे खोड़ सारियूं वाधायूं ॾियां थो, पर सभिनी थरियुनि खे वाधायूं ॾियां थो त हुन थर जो केस हिन किताब में महफ़ूज़ कयो आहे। अवां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। गुज़ारिश कंदुसि अवां सभिनी जे बरबूदारनि जी गूंज में महान ब्रॉडकास्टर नाले वारे अदीब दानश्वर मोहतरम उस्ताद नसीर मिर्ज़ा साहब खे अचनि तव्हां सां मुखातिब। पारस न आहियूं, प्यार छुही वियो, असां ॿिन्ही खे सोना थी पिया आहियूं। ऐं जेको आउं दौलत खे डेडिकेट कयां थो उन शख़्सियत जो नालो जेको अॼु राति असांखे जुदा थी वियो हो 25 नवंबर ते, जंहिं मुंहिंजे लाइ आसानी पैदा कई त आउं दौलत लाइ शेर पढ़ां त जॾहिं बि दोस्त था तोसां मिलण जा ॾींहं अचनि, तनवीर अब्बासी थो चवे, दौलत लाइ थो चवे, मुंहिंजे ज़ुबानी थो चवे त जॾहिं बि दोस्त था तोसां मिलण जा ॾींहं अचनि, लॻे थो ॼण त गुलनि जे टिण जा ॾींहं अचनि। ऐं ख़ासि तरह सां हिदायत बजीर साहब ऐं प्यारे इम्तियाज़ ऐं गॾोगॾु ऐं प्रकाश करमवाणीअ जो थोराइतो आहियां, जिन हिकिड़ो तमामु शानदार किताब, शानदार छा में आहे ऐं उनजो बयानु इख़्तिसार सां अवां जी ख़िदमत में पेश कंदुसि। दौलत जे नाले ते मूंखे हमेशह हैरत थींदी आहे त जॾहिं हुनजो नालो आहे दौलत राम, माना दौलत आहे, राम आहे। हाणे ॾिसो, पाण जेकॾहिं बैकग्राउंड में हलूं, आऊं त केरु बि आहियां, पर आऊं हिंदू ऐं मुसलमान दिला साॻे कुंभर जा, सॾजनि था जुदा थांव मगर आहे मिटी हिकु, हीअ मुंहिंजे ॾाॾे कलीश बेग मिर्ज़ा जो शेर आहे। त आऊं हिन जी मिटी मुंहिंजी मिटी साॻी आहे। मुंहिंजे लाइ जेकॾहिं मिठी ईद ऐं वॾी ईद आहे त ईअं मुंहिंजे ॿारनि खे ख़बर आहे, मुंहिंजे दोस्तनि खे ख़बर आहे त मूं वटि घर में ॾिया बि आहिनि। ऐं जॾहिं राम पंहिंजे अयोध्या ॾांहुं मोटंदो आहे त पोइ लक्ष्मण सां गॾु, सीता सां गॾु जेके ॾिया ॿरंदा आहिनि, त मुंहिंजे बि घर में ॾिया ॿरंदा आहिनि, पर उनजे पुठियां थोरी लालच हूंदी आहे त मतां लक्ष्मी अची वञे जेका मेमणनि वटि खणी आहे। मूंखे यकीन आहे त मूंखे ख़बर न आहे त असांजो इहो जेको दौलत आहे इहो अलाए जी कहिड़ी राति जाओ आहे, छाकाणि त ॾिसो न, दौलत राम आहे। ऐं हिन जी अम्मा हिन खे जॾहिं ॼणियो आहे, जॾहिं हिन उहा कई आहे, त मूंखे लॻे थो त
हिन जी अम्मा उन राति लक्ष्मी जी तलाश में लक्ष्मी जे लाइ ॾीओ ॿारे रखियो आहे। ही उन जे घर जो रोशन ॾीओ पैदा थी वियो जंहिंजो नालो हुन दौलत राम रखियो आहे। हुनखे हाणे हिन वटि लक्ष्मी जाम अथव। लक्ष्मी हिन वटि कहिड़ी आहे? हिन वटि लफ़्ज़नि जी लक्ष्मी जाम अथव। हीउ दौलतमंद लेखक आहे असांजे थर जो ऐं हिन जी ॿोली कहिड़ी आहे? ऐं हुन ते बिल्कुलु तव्हांजी ख़िदमत में कुझु अर्ज़ु कंदुसि। छो त असांजो फयाज़ लतीफ़ चई वियो त हीउ दानिश्वर में वर वधीक हूंदा आहिनि ऐं नसुर जेको हूंदो आहे, नसुर दानिश्वर हो, PhD प्रोफेसर हो। तव्हांखे जेकॾहिं दानिश्वरी करणी आहे, वर खुंजणा आहिनि त PhD जा मक़ाला तव्हांजे लाइ काफ़ी आहिनि। नसुर उनखे कोन सॾिबो आहे। नसुर हिन खे सॾिबो आहे जेको पीर अली मोहम्मद राशिदीअ लिखियो आहे। नसुर उनखे सॾिबो आहे जेको हिसामुद्दीन राशिदीअ लिखियो आहे। नसुर उनखे चइबो आहे जेको मुमताज़ मिर्ज़ा लिखियो आहे। नसुर उनखे सॾिबो आहे जेको ग़ुलाम रब्बानी आगरे लिखियो आहे। नसुर उनखे सॾिबो आहे जेको लक्ष्मण कोमल लिखियो आहे। नसुर उनखे लिखिबो आहे जेको हिन कारूंझर किताब में मौजूदु आहे। पहिरियों मज़मून कारूंझर। कारूंझर छा आहे? कारूंझर अंदरि सॼो थर समायो पियो आहे। हीउ समुंड जेको आहे थर जो मसइलनि खां वठी कल्चर ताईं, सक़ाफ़त ताईं, रंगनि ताईं सॼो थर हिन मौजूदु आहे हिन कारूंझर में। त मूं सोचियो त हिन कारूंझर नालो छो रखियो आहे। मुंहिंजे ख़्याल हो त हीउ कारूंझर जी स्टडी आहे, पर अणसिधी तरह सां कारूंझर जी स्टडी त आहे न 99%। ऐं हिन ॾाढी फ़राख़ दिलीअ सां बिना कंहिं रंज, बिना कंहिं हसद जे, हर हम असर जो, हर राॻीअ जो, हर कल्चर जो, जेके थर जूं रीतूं रस्मूं, उन्हनि सभिनी जो हिन ॾाढी ख़ूबसूरत ॿोलीअ में ज़िक्र कयो आहे। पर विच में मूं सभ खां पहिरीं जेको मन जो मज़मून पढ़ियो उहो कारूंझर आहे। कारूंझर जे बारे में हिन दोस्त हवालो ॾिनो आहे असांखे अली बाबा जे कहाणीअ जो, कारूंझर जा कैदी। तव्हां मां केतिरनि दोस्तनि उहो पढ़ियो हूंदो। उन जे कारूंझर जे कैदीअ में ख़बर अथव कि अली बाबा छा थो चवे? असांजी कहाणी पढ़ियल आहे, असांजो ड्रामो ॾिठल आहे त अली बाबा ताज चवे थो त तरवट जॾहिं गरम गरम जेको तेल आहे उहो जॾहिं रूपले साहब जे तिरिन ते रखियो ऐं उन खां पोइ उनखे सज़ा जॾहिं चौ तरफ़ खां उनखे बंदूक घेरियो बीठा हुआ त हू उनखे चवेसि थो, कारूंझर जे कप ते बीठे तरवट चवे थो, अली बाबा जा लफ़्ज़ आहिनि, चवेसि थो त रूपला सच कर, तूं एतराफ़ कर त तुंहिंजो पुष्ट पनाह केरु आहे, तुंहिंजे पुठियां केरु आहे, तुंहिंजी ताक़त केरु आहे, तुंहिंजो पुष्ट पनाह केरु आहे। अली बाबा जा लफ़्ज़ आहिनि। त ॾिसो उहो ड्रामेटिक सिचुएशन आहे। अली बाबा आहे न, हू चए थो त तुंहिंजो पुष्ट पनाह केरु आहे। तरवट थो चवे त तरवट हीअं मुड़ी कारूंझर जी चोटीअ खे ॾिसे थो, चवे थो मुंहिंजो पुष्ट पनाह इहो अथई। हिन किताब खे जेकॾहिं पज़ीराई मिले पई, हिन किताब में जेकॾहिं कारूंझर जो हुस्न आहे त पोइ इहो सॼो कारूंझर जी पुष्ट पनाही हिनखे हासिलु आहे। हीउ तमामु मक़बूल किताब थींदो इंशाअल्लाह आईंदा पंहिंजे हम असर टहीअ में। ऐं हिनखे आफ़रीन हिकिड़े ॿिए हवाले सां थो ॾियां त हीउ जॾहिं अञा पितकड़ो सांवरड़ो ईअं गोल मटोल सो जॾहिं आयो त हिनखे मुंहिंजो हिनखे ॻणती छो आहे? उहो हुनखे त ॻणती कोन्हे जेको हुनजो पुटु आहे। तारीख़ रेगिस्तान जो मुसन्निफ़ रायचंद राठौड़ इदरीस वेठो आहे। मुमकिन आहे असीं गॾु हलिया हुजूं। हीअ घटि में घटि 25 सालनि जी पुराणी ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां त हीअ आयो हैदराबाद में अदीबनि, शाइरनि, ब्यूरोक्रेट सां। बाबा तोखे छाजी ॻणती आहे? चई असांजो तारीख़ रेगिस्तान, थर खे थर करण वारो डॉक्यूमेंट जेको आहे असांखे रायचंद राठौड़ साहिबु कयो आहे। हिन उन जी वरसी ज़िंदगी में पंहिंजी नंढपण में पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो जेका तारीख़ रेगिस्तान जे अज़ीम तर असांजे मौरख़ तारीख़दान रायचंद राठौड़ जी जेकॾहिं कंहिं वरसी धूम धाम सां मल्हाई त पोइ हिन प्यारे नंढड़े जेको हेतिरो ई खेनड़ो आहे, हिकिड़ो नंढड़ो खेनड़ो आहे, हिन एॾो आलीशान फंक्शन कयो। उन में असांजी शिरकत हुई, असीं उन में विया हुआसीं। ऐं उन खां पोइ वरी मुंहिंजे लाइ हीअ जेका सादत हिन ॾिनी मूंखे त पोइ हिन जो जेको किताबु पहिरियों हिन जा आम थोरा सिंपल सादा मज़मून जंहिंमें धरतीअ दर्द पुकारूं। सॼी सिंध भरी पई आहे बाबा, हिते त वॾा वॾा स्कॉलर, प्रोफेसर, डॉक्टर, PhDयूं हिन ॻोल्हे अची मुंहिंजो दरवाज़ो खुड़कायो आहे त हिन दर्द पुकारूं जो मुहाग। मूं चयो बाबा ऐं पाण ग़रीब हिकिड़ो सादड़ो माण्हू, सादो लिखण वारो, मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे जो तूं पंहिंजो मसवदो खणी मूंखे थो ॾी त आउं तुंहिंजे दर्द पुकारूं जो मुहाग लिखां। त मूंखे उहा सादत मिली। ऐं जेको हीअ आम सिंधीअ में चइबो आहे त जंहिंजो खाइजे छा
तेजो ॻाइजे। ऐं आउं जॾहिं बि थर वियो आहियां हिन जो दस्तरखान सुबुह सां जिते बि हुजां दस्तरखान हिन जे अम्मा जो हिन जे ॿारनि जो तमामु नंढी ॼमार में परिणिजी वियो आहे त भाॼाई असांजी उहा रंग रंगीला उन्हनि जा पड़ा उन्हनि जा पोलका ऐं जॾहिं दस्तरखान विछंदो त छा खाईंदासीं इहे काटूंबा इहे मूंखे गुहार ॾाढी वणंदी आहे उहा हिन पोइ मानियूं मुख़्तलिफ़ पोइ अलाए जे छा मखण माखियूं मूंखे त यादि आयो त हिन में माखी आहे हिन जे नसुर में माखी आहे कीअं माखी आहे 5 मिंट ॿिया तव्हांजो वठंदुसि माखी कीअं आहे शेख अयाज़ छा थो लिखे पंहिंजे किथे न पंहिंजो थक मुसाफ़िर में इदरीस छा थो लिखे शेख अयाज़ चवे थो त आउं थर वियुसि 1964 63 जमाल अबड़ो साईं रशीद भट्टी त साईं जेके बि उनजा हम असर हुआ उन्हनि सां उन थर जी सियाहत कई आहे हिन उनजो प्रूफ असांखे ॾिनो आहे त शेख अयाज़ थर जे उन पहिरें दौरे मां छा खणी आयो आहे कहिड़ी दौलत खणी आयो आहे पर शेख अयाज़ असांखे ॿियनि लफ़्ज़नि में थो ॿुधाए हू चवे थो त ऐं जॾहिं कारूंझर घुमां पियो त पोइ उते को मिस्टर नवाज़ खोसो आहे जेको उतां जो दबंग सुघड़ आहे कोई वॾो आलिशान सुघड़ आहे उन जॾहिं असां मोकिलायोसीं त उन मूंखे चयो त साहिबु हीअ कारूंझर जी माखी अथई हीअ वञी खाईंदे त तुंहिंजो आतिश जवान थींदो हिकिड़ी 2 शादियूं कयूं अथई हाणे 4 शादियूं तूं कंदे हिन में एॾी ताक़त आहे हिन माखीअ में त शेख अयाज़ चयो त मूं सोचियो त इहा माखी आऊं नथो खां मुंहिंजूं शादियूं काफ़ी आहिनि ऐं इहा पंहिंजी माखी पंहिंजी शाइरीअ में शीशो ओते थो छॾियां ऐं हुनजी सॼी शाइरी शेख अयाज़ जी मिठी मिठी थी वई मिठा या मिठो घणो जी सॼो जेको आहे उहो हुनजो थी वियो हिन जो नसर में हीअ जेके दोस्त जिन शायदि जिन खे ॾिसो हिकिड़े तव्हां परख जी नज़र हुजणु घुरिजे त तव्हां नसुर पढ़ंदड़ आहियो न तव्हां जेकॾहिं तव्हांजो ज़ौक़ु आहे आऊं त बाबा ॾींहुं राति ॿुॾो पियो आहियां त कुरतुल हैदर जो नसुर साईं रबानीअ जो नसुर त साईं महताब महबूब जो नसुर लक्ष्मण कोमल जो नसुर को माईअ जो लाल है अञा ताईं कंहिं सिंधीअ में को पैदा ई न आहे थियो जेको अहिड़े क़िस्म जो नसुर लिखे नसुर जेकॾहिं लिखणो आहे वकड़नि वारो त पोइ तव्हां जे लाइ मूं चयो त PhD जा मक़ाला काफ़ी आहिनि ऐं हिकिड़ो चवां थो त हीअ थर में वञो न थर जे दोस्तनि सां तमामु पेरनि थिया रखी त हुन ताज बि कई दफ़ा चई चुको आहे त उन्हनि जा तिल्फ़ुज़ दुरुस्त कोन्हनि उन्हनि जा तलफ़ुज़ दुरुस्त कोन्हनि सिंधी ॿोली वॉवल्स वारी ॿोली आहे ए ओ अहसासु ईअं आहे न असांजे स्टैंडर्ड जेका ॿोली आहे असीं जॾहिं ॻाल्हायूं त पोइ असां खट पट चंड इहे न करियूं असां पूरी मुतरनम लफ़्ज़नि साउंड पैटर्न सां असां पंहिंजी सिंधी जेका आहे न उहा ईअं ॻाल्हायूं त हीअ जो आउं थर में जॾहिं वियो आहियां त थर जा दोस्त आहिनि मुंहिंजा बेहद प्यार मुंहिंजो जान अज़ीज़ मुंहिंजो मन मुंहिंजो साईंदाद सांद आहे साईंदाद सांद खां सवाइ मुंहिंजो थर में केरु कोन्हे हू वियो हलियो त कुदरत मूंखे दौलत जहिड़ी दौलत ॾेई छॾी त हिन जे नाले वारो मूंखे दोस्त मिली वियो आहे हाणे मूंखे का परवाह कोन्हे ऐं जॾहिं बि थर वेंदुसि त कंहिं बि गड्डीअ ते या कंहिं भिट ते भटकंदुसि कोन हिन वटि वेंदुसि त हीअ मुंहिंजी महिमानी बि कंदो मूंखे खाराईंदो बि सही पर मूं अव्हांखे चयो पिए त उते जंहिं दोस्त सां ॻाल्हायो न त उहो सिंधी माना अहिड़ी सिंधी कोन ॻाल्हाईंदो जहिड़ी असीं ॻाल्हायूं था या जहिड़ा ताज जोए साहिबु ताज जी सिंधी त मयारी तरीन मोहम्मद इब्राहिम जोए वारी जेकॾहिं सिंधी ॻाल्हाइणी आहे त उहो ताज वटि आहे या असां बि उन्हनि जा शागिर्द आहियूं त मूं ॾिठो त उहे सभु अलाए ढाटकी या ॿियनि जेकी ॿोलियूं आहिनि न मारवाड़ी उन्हनि सां मिक्स अप करे था पिया ॻाल्हाइनि पर इहो उन्हनि जो पंहिंजो डायलैक्ट आहे उन तां असीं क़ुर्बान आहियूं मुंहिंजे मुर्शिद अब्दुल वाहिद आरी सर चवंदो त ख़बरदार कंहिं बि डायलैक्ट ते आंगुर न खणो असांजे सिंधी ॿोलीअ जे हर लहजे खे ज़िंदा रहणु घुरिजे ऐं ज़िंदा रहे पर जॾहिं असीं लिखण में ईंदा आहियूं हिते वॾा वॾा प्रोफेसर ऐं वरी इदरीस जो नालो वठंदुसि माशाअल्लाह निसाब ॼाणे थो त उनखे असांखे ख़ूबसूरत सिंधी लिखणी आहे लिखण जे मामले में असांखे कंहिं बि लहजे खे कंहिं बि डायलैक्ट खे जाइ न आहे ॾियणी अलबत्ता जेकॾहिं तव्हां नॉवल था लिखो तव्हां कहाणी था लिखो त पोइ तव्हां भले उन लहजे खे खणी अचो हाणे इहो माखी मिस्री जेका शेख अयाज़ खे नसीब थी ॾिसो त हीअ आऊं जॾहिं पढ़ंदुसि त मूं हींअर ॾिठो आहे त आऊं हीअं पाणीअ वांगुरु वहंदो वेंदुसि शरबत जो दरिया आहे वसेशल शरबत वारो मींहुं ॾिसो आऊं पढ़ंदुसि अखियूं पूरे त हीअ सिंधी आहे जिते आऊं फ़ख़ुरु थो कयां उनखां पोइ पंहिंजी ॻाल्हि ख़तमु करण वारो आहियां कंहिं बि ख़िते में ॿोली जो हुस्न शाइरीअ सां जुड़े थो मूंखे माना हीअ आऊं ईअं वहंदो वञा मूं बिना कंहिं रिहर्सल जे असीं रेडियो वारा पहिरीं 1000 दफ़ा रिहर्सल कंदासीं बिना रिहर्सल जे आऊं पढ़ां थो हिन जो नसुर थो पढ़ां हीअ खतरी आहे न हिन में रंग बि आहिनि इंडलट बि आहे रवानी बि आहे हुस्न बि आहे उहे सभु शयूं हिन में आहिनि पर तव्हांखे हीअ परख वारी निगाह खपे त मूं चयो पियो त कंहिं ॿोलीअ जो हुस्न शाइरीअ सां जुड़े तसवुरु कई वञे थी शाइरी रुगो लफ़्ज़नि जो सिटा जो नालो न आहे पर शाइरी त दिलि जी कैफ़ियतुनि जो इज़हार जो ॿियो नालो आहे
शाइरी त रूह जो आवाज़ आहे ऐं शाइरी मुआशरे जो हिसास ज़हन रखंदड़ किरदारु हुजे थो। फितरी तौर ते समाज में थींदड़ भञ ऐं तशद्दुद ऐं उनजी निशानदेही करे थो ऐं समाज में थींदड़ तब्दीलियुनि खे पंहिंजी शाइरी जो मौज़ू बणाए थो। आख़िरी पैराग्राफ ऐं हिन में पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि। हू ॾिसो त हुनजो पहिरियों किताबु आहे धरती जूं दर्द पुकारूं। पोइ सवेल ॿियनि दोस्तनि बि चयो त शाइर ॾिसो आऊं हिकिड़ो रोमेंटिक लिखण वारो माण्हू आहियां, नॉस्टेलिजा में रहंदो आहियां, नरगिसियत में गुम रहंदो आहियां। पंहिंजे हैदराबाद जूं शयूं शाइरियूं कुरतुल हैदर, इंतज़ार हुसैन, साबित अली शाह, शाह लतीफ़ जो केॾारो, या हुसैन अली अली खां ॿाहिरि तां निकिरा कोन थो। मुंहिंजो इहो लहजो आहे त आऊं हुन सां मजबूर आहियां त मुंहिंजी सियासी तरबियत आरिसर साहिबु मूंसां देरि सां मिलियो, न त आऊं बि दोदे महरीअ वांगुरु अलाए केतिरा जेके कोड़ा आहिनि पंहिंजी पुठीअ ते खणा हा, पर बची वियसि। आरिसर साहिबु गिरफ़्तार थी वियो। आऊं हुनजे लाइक़ु शागिर्दनि में त शुमार आहियां, पर सिर्फ़ु हुनजे नसर ऐं हुनजी ख़िताबत खां मुंहिंजी जेका इंस्पिरेशन आहे, इन करे आऊं पर हिन जो जेको सुजाग ज़हन आहे असांजे हिन प्यारे दौलत जो आख़िरी पैरा पढ़ंदो ताज, बसि वधीक ॻाल्हि नथो कयां। हिकिड़ो नज़्म पढ़ंदुसि। अब्बास जेको आहे न फ़ाइदो वरितो आहे पंहिंजी शाइरीअ जो, त आऊं बि टुटल फुटल एहसास शाइर आहियां तव्हांजी ख़िदमत में, छाकाणि त हिन जे मौज़ूअ सां मिले थो। पर हिन वक़्तु हिन जो जेको सुजाग ज़हनी आहे दौलत जी, चवे थो त जॾहिं असां सम्झूं था त असांजी मोहबतुनि जो महवर सिंध आहे। केॾी कमाल जो हिन जो पॉइंट ऑफ डिपार्चर सम्झो था, जेको हर शइ जो हीअं जेको शइ जो को माना को नुक़्ता नज़र साम्हूं अचे लेखक जो, त हीउ लेखक शइ छा आहे, हिन जो नुक़्ता नज़र छा आहे। हू त गार्सिया मार्कीज़ ऐं ॿिया सभु चवंदा आहिनि कि हिकिड़ा चवंदा साॼी धुर जा हुजणु घुरिजनि, हिकिड़ा चवंदा खाॿी धुर जा हुजणु घुरिजनि। पर आऊं जेको बाबा नसीर मिर्ज़ा आहियां, आऊं न साॼी धुर आहियां न खाॿी धुर आहियां, आऊं पंहिंजी धुर पाण आहियां। पर आऊं हिन जे फॉलो थो कयां हिन जे हिन नज़रिए खे जेको हिन दौलत हिन किताब में ॾिनो आहे। चवे थो त जॾहिं असां सम्झूं था त असांजी मोहबतुनि जो महवर सिंध आहे, त पोइ असां सिंध जे क़ौमी इशूअ लाइ छो नथा गॾिजी इतिहाद करियूं। हीउ नंढिड़ो नुक़्तो कोन्हे, हीउ वहदतुल मुस्लिमीन वांगुरु हीउ वहदतुल सिंध जो नुक़्तो आहे, जेको हिन कमाल जो नुक़्तो आहे जेको हिननि में ॾिनो आहे। ऐं ॻाल्हि ख़तमु थो करियां। हिन हिकिड़ो मज़मून लिखियो आहे, थर में पाणीअ जी अणाट। मौक़े जो फ़ाइदो आहे त मां हिकिड़ो पंहिंजो नज़्म थो पेश करियां, जंहिंजो पाणीअ जी अणाट सां ताल्लुक़ु आहे। हुनजो मौज़ू आहे कालाबाग डैम। त मूं पे चयो न घुरिजे असांखे न सपनो न गुल। त मूं पे चयो न घुरिजे असांखे न सपनो न गुल, न मोल्हे ल मोती अमुल, फ़क़ति जल सजल को अमर जल, सिंधुअ में पाणी इहा ई कहाणी। सितारा अड़े सितारा असांजे नसीबनि जे नीरे उफ़क़ ते न तूं चमकंदे छा। कबूतर अड़े कबूतर मदीने जा प्यारा कबूतर, परनि में लिकाए सगोरे नबीअ खे असांजो सनीहो न पहुचाईंदे छा। त सिंधड़ीअ जो शहबाज़ भिट जो भिटाई, सन जो सनाई, ख़ुदा जी ख़ुदाई न तोखां घुरनि था फ़क़ति पंहिंजे दरिया में पाणी, इहा ई कहाणी। साहिब किताब जी शख़्स सां सुरई साझ पिण मल्हाए रहिया आहियूं। कारूंजर जे लेखक प्रोफेसर दौलत राम खत्री साहब खे त अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि। प्रोफेसर दौलत राम खत्री साहब खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि। धरती जे गीतनि जियां आहे सदा अमर, धरती जे गीतनि जियां आहे सदा अमर, सदियुनि जो इतिहास आहे मुंहिंजो कारूंझर। हिन कारूंझर जी सदायती जेका तव्हां आहे, हिन कारूंझर जी जेका तव्हां आहे ऐं हिन कारूंझर जो जेको आवाज़ु आहे, उन कारूंझर जे आवाज़ खे मूं जेको कलमी सूरत में हीअ किताब जेको तव्हां अॻियां आंदो आहे, उन में मूंसां जेका हीअ रिहाण रचाई पई वञे, उनजी सदात कंदड़ इंतिहाई क़ाबिल एहतराम साईं ताजो साहब, साईं नसीर मिर्ज़ा साहब, साईं हेमंतदास चंदानी साहब, अब्बास खोसो ऐं उनखां अॻु में मैडम अमर सिंधु जेके तकरीर करे हलिया विया। उनखां पोइ हिन पंडाल में वेठल इंतिहाई क़ाबिल एहतराम मुंहिंजो उस्ताद साईं परशोत्तम आसवानी साहब, मुंहिंजो इंतिहाई भीम सूटर अरबाब रायमू, साईं प्रोफेसर सूजोमल, मुंहिंजूं भेनरूं ऐं सॼी सिंध खां आयल, मतिलबु त मिठी खां वठी चेला ताईं, उमरकोट खां वठी कारूंझर ताईं जेके बि हिन प्रोग्राम में शामिल थिया आहिनि, ऐं उन्हनि सभिनी जो शुक्रिया अदा कयां थो।
ही अॼोको ही जेको रंगमंच आहे, ही जेको मेड़ाको आहे, इहो मेड़ाको, इहो रंगमंच जेको आहे दर हक़ीक़त सिर्फ़ु मूं सां प्यारु न आहे, पर कारूंजर सां प्यारु आहे ऐं असां सभई फितरी तौर ते कारूंजर सां मोहबत कयूं था। मूं वटि का वॾी दावा कोन्हे, ऐं नंढड़ो माण्हू बिल्कुलु हिकिड़ो उहो माण्हू जंहिंजे दिलि में कॾहिं बि का बुग़्ज़ कंहिं लाइ न आहे रही, ऐं जेको अंदरि आहे कहिड़ो ॿाहिरि आहे। सो मूं जेको कुझु लिखियो आहे उहो प्यार जो पोरो कयो आहे, ऐं ही प्यार जो पोरो जेको सिंध वासियुनि खे क़बूल पवे। मुंहिंजा साथियो, मुंहिंजे लिखणे जो महवर थर रहियो आहे, मुंहिंजे लिखणे जो महवर सिंध रही आहे, सिंध जा समाजी मसइला रहिया आहिनि, थर जा समाजी मसइला रहिया आहिनि। अॼु जॾहिं मुंहिंजो ही ॿियो किताबु कारूंजर जंहिंजी ही मुहूर्त थी रही आहे ऐं हिन में समूरी सिंध जॾहिं मूंखे इहो मान ॾिनो आहे त मुंहिंजे कुलनि ते अञा बि वधीक ज़िमेवारियूं आयद थी वियूं आहिनि, मूं ते अञा बि वधीक ज़िमेवारियूं आहिनि, त हाणे असांखे जेको आहे उन जोश जज़्बे सां धरती लाइ लिखणु घुरिजे, धरती जे माण्हुनि लाइ लिखणु घुरिजे, कारूंजर लाइ लिखणु घुरिजे, थर जे कोयले लाइ लिखणु घुरिजे, सिंध जे मसइला लाइ लिखणु घुरिजे, सिंधुनि लाइ लिखणु घुरिजे। ऐं इहो असां सम्झूं था त इहो असांजो हिकिड़े तख़लीक़ात जी हैसियत सां, हिकिड़े लेखक जी हैसियत सां असांजे हिकिड़े फ़र्ज़ में शुमार आहे। अॼु तमामु घणा इशूज़ सिंध जा मौजूदु आहिनि, उनमें कारूंजर बि आहे। कारूंजर जिते असांजे सदे जो इतिहास बि आहे, कारूंजर जिते असांजो सकाफ़ती मोर्चो बि आहे, असांजे मज़हमत जो अनाण बि आहे। त आउं सम्झां थो त कारूंजर जी मालिकी करणु असां सभिनी जो फर्ज़ु आहे। ही सिंध जो शौर जेको वेठो आहे, नौजवाननि जी सूरत में जेको वेठो आहे, ऐं आउं सम्झां थो त सिंध जे शौर खे सिंध जे मसइलनि लाइ अमली तौर ते किरदारु अदा करणु घुरिजे। अॼु तमामु सभिनी ज़बरदस्त ॻाल्हायो ऐं सच पुछो, डॉक्टर फयाज़ लतीफ़ खां वठी साईं हेमनदास ताईं, साईं नसीर मिर्ज़ा खां वठी मैडम अहमद सिंधु ताईं, अब्बास तोसे खां वठी कबीर भील ताईं, मुश्ताक दल ताईं, जिन बि दोस्तनि ॻाल्हायो आहे त आउं उन्हनि जो न सिर्फ़ु थोराईंदो आहियां, पर गॾोगॾु आउं थोराईंदो आहियां मुंहिंजे उन्हनि साथियुनि जो, कारूंजर आर्ट काउंसिल जे दोस्तनि जो। मोहतरम बरकत जान बजीर जेको कारूंजर आर्ट काउंसिल जो सदर आहे, मोहतरम इम्तियाज़ कुंबर, मोहतरम जावेद बजीर, मोहतरम हाजी साहिर ऐं मोहतरम शमदी जोड़ी जे खां वठी सभई दोस्त जिन मूंसां ही मांडार मचायो आहे। ऐं सचपुच मूंखे हिकिड़ो नओं उत्साह मिलियो आहे ऐं आउं उन्हनि सभिनी दोस्तनि जो थोराईंदो आहियां जिन मूंखे हिते माना जेको मान ॾिनो आहे। आउं दुनिया जी परवाह नथो कयां, दुनिया छा थी चवे, आउं पंहिंजे हिसे जो कमु कयां थो। ऐं मुंहिंजो कलमी जेको पोलो आहे, मूंखे ख़बर आहे त माण्हू छा था चवनि, कहिड़ा तबसरा कनि था, कहिड़ा तजिया कनि था, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त आउं पंहिंजे लिखणनि खां मुताबिक़ आहियां। मूं वटि का बि वॾी दवा कोन्हे, मूं वटि जेका आहे इहा कलमी जी जेका सग आहे, ऐं इन कलम जी सग जेको आहे सॼी सिंध में मूंखे जेका आहे मोहबत ॾिनी आहे, मूंखे सिंध वासियुनि जी जेका मोहबत आहे आउं उनखे कॾहिं बि विसारे नथो सघां। आउं थोराईंदो आहियां उन्हनि सभिनी उस्तादनि जो जिन मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे। ॿी पैसे जे लिहाज़ खां हिकिड़ो उस्ताद आहियां, कॉलेज जो उस्ताद आहियां, पर कॉलेज में बि अॼु बि आउं पंहिंजे उन कमिटेड हिकिड़े उस्ताद हुअण जे नाते जेको आहे पंहिंजो फ़र्ज़ु निभायां थो। आउं हिकिड़ो राइटर आहियां त हिकिड़े राइटर हुअण जे नाते जेको आहे आउं पंहिंजे कमिटेड तौर ते जेको पंहिंजे लिखणनि पंहिंजे जेको कलम सां जेको आहे सचाई जो मुज़ाहिरो कयां थो। असां अमली तौर ते बि असां माना जेको आहे सिंध जे मसइलनि लाइ, थर जे मसइलनि लाइ, चाहे जॾहिं कारूंजर जी कटाई ख़िलाफ़ जॾहिं आवाज़ बुलंद थींदो हुजे तॾहिं असां पंहिंजो सगारो आवाज़ बि बुलंद कयो हूंदो। सो ॿी ॻाल्हि त असां मिठी शइ जेको डॉक्टर अशोक अल्तानी चवंदो हो त नावल जी कहाणी कीअं आहे, मिठी शइ नावल जी कहाणी कीअं आहे ऐं उन कहाणी जा कई रंग आहिनि। ऐं मिठी जो हिकिड़ो अदना माण्हू आहे त असां मिठी शहर जे
जेका रवादारी जो जेको माहौल आहे, जेको रंगमंच आहे, उनखे कायम रखियो आहे ऐं उन रंगमंच जो कायम इहो हिकिड़ो मैसेज आहे। साईं हाजी मोहम्मद दल, सादिक फ़कीर, रजब फ़कीर ऐं डॉक्टर अशोक भरतानी खां वठी असांजा जेके बि खाटा जानी ताईं जेके बि असांजा दोस्त आहिनि, असांजो दोस्त बरकत बजीर, जावेद बजीर, इम्तियाज़ उमर, इहे सभई जेके आहिनि उन रंगमंच जो हिकिड़ो हिसो आहिनि ऐं असां मुख़्तलिफ़ मौक़नि ते जेके ख़ुशियुनि जा जेका त्योहार आहिनि, ईद, ॾियारी, होली जे मौक़े ते असांजा इहे समूरा साथी असां सां गॾु हूंदा आहिनि। असां हिक ॿिए खे रंग आणींदा आहियूं ऐं कॾहिं असांजी अमर सिंधु असां सां गॾु शामिल हूंदी आहे, कॾहिं साईं ताज जोयो शामिल हूंदो आहे, कॾहिं साईं नसीर मिर्ज़ा बि शामिल हूंदो आहे। त हीउ हिकिड़ो सिंध जो रंगमंच आहे, हीअ हिकिड़ी सिंध जी मोहबत जी रवादारी आहे ऐं असां सिंध जे मोहबत जी रवादारी खे ईअं ई असां ॾिसणु चाहियूं था त मिठी जहिड़ो शहर, सिंध सारी मिठी जहिड़ो शहर जीअं हुजे, अमन ऐं आस्ती जो शहर, रवादारी जा जिते रंग अचनि, सादिक जा जिते सुर घुरनि, गॾी बिगते मुड़ नचनि, दरिया दिल माण्हुनि जो शहर, अमन ऐं आस्ती जो शहर, हीअ आहे मुंहिंजो मिठी शहर। सो मुंहिंजी दिलि चवे थी त सारी सिंध मिठी, जीअं हिकिड़ो रवादारी जो हिकिड़ो सूफ़ियानी सिंध जो माना जेका जरके, सूफ़ियानी सिंध जीअं जरके। सो मूंखे तमामु घणी ख़ुशी बि थी आहे त समूरी सिंध अॼु मुंहिंजे हिन प्रोग्राम में गॾु थी आहे ऐं आउं पंहिंजे हिन कलमी पोरे जो जेको आहे आउं जेको आहे हिकिड़ो फ़र्ज़ु निभाईंदो रहंदुसि, ऐं धरती जे मोरनि जी ॻाल्हि बि कंदो रहंदुसि, ऐं हिन कारूनिया जी बि ॻाल्हि कंदो रहंदुसि, ऐं थर जी बि ॻाल्हि कंदो रहंदुसि, ऐं सिंधू जी बि ॻाल्हि कंदो रहंदुसि जेसि ताईं मुंहिंजी सिसी में साह आहे ऐं धरती सां कम्युनिकेट थींदा, छाकाणि जो धरती मुंहिंजी माउ आहे, हीअ धरती मुंहिंजो वैसो आहे। महिरबानी। लेखक मौक़ूफ़ असांजे उस्ताद प्रोफेसर ताज जोयो साहब और सभिनी जी भरपूर तारीफ़ जी गुज़ारिश कनि था अचनि तव्हां सां मुखातिब थियनि। अली बाबा जॾहिं कारूंजर जी हुस्नाकी ॾिठी त रड़ करे चयईं, अबो हेड़ी हसीन धरतीअ सां माण्हू गद्दारी कीअं था कनि, हेड़ी हसीन धरतीअ सां असेंबली मेंबर ऐं वॾेरा गद्दारी कीअं था कनि। ऐं चंदीराम भाट लिखियो त कारूंजर री कोर मरिए तो मेलिए नहीं, माथे टहू के मोर डूंगर लागे ॾीपदो। कारूंजर जी चोटी तूं मरण ताईं विसारे नथो सघीं, उन ते जॾहिं मोर टहू कंदो आहे त डूंगर ॾींहं वांगुरु ॿरण लॻंदो आहे। ऐं शेख अयाज़ लिखियो, कारूंजर ते चंड काई कविता थो लॻे तोसां सारो मंड। त उहो कारूंजर जेको दुनिया जो हसीन तरीन जबल आहे, जंहिंमां अंग्रेज़ दौर में कंहिं राइटर लिखियो त कारूंजर मां रोज़ानो जेके जड़ी बूटियूं या ॿियूं उन मां कमाई थिए थी उहा सोन जे सिर जे बराबरि आहे। यानी अंग्रेज़ दौर में, हींअर त अञा उन मां अलाए छा छा मिली सघे थो, जिते धर्मी ज़ियारत गाहूं आहिनि, सारधुरो जंहिंजो ऋग्वेद में ज़िक्र आहे, जिते असांजा सनातन धर्म सां वास्तो रखंदड़ पंहिंजनि अज़ीज़नि जा फुल तारींदा आहिनि, रख या हॾड़ियूं तारींदा आहिनि, बोडेसर, अंचलेश्वर ऐं अलाए केतिरा तीर्थगाह उते मौजूदु आहिनि, जंहिंसां असांजो धर्म, जंहिंसां असांजी तहज़ीब, जंहिंसां असांजी माशियत, अलाए केतिरनि माण्हुनि जो रोज़गार, जिते भटियाणी गोड़धरो नयूं आहिनि जिन जो पाणी, जंहिंसां कासपो ऐं ॿिया इलाइक़ा वसनि था, उहो कारूंजर थर जो हिसो आहे। थर जंहिंखे शेख अयाज़ ख़ुदा जी मुसवरी सॼो आहे, जंहिंखे अमर सिंधु हिन किताब में वतन जो इस्तारो ऐं ख़ुदा जो रूह जो ओलड़ो सॼो आहे। उहो थर ऐं उन जो शहर मिठी, जेको मुंहिंजो
आदर्शी शहर है जिथे मूं 1984-85 में पढ़ायो। जॾहिं आउं मिठीअ में पढ़ाइण वियो हुउसि तॾहिं दौलत राम 8 सालनि जो हो ऐं संदसि वॾो भाउ डॉक्टर मोहन लाल मुंहिंजो ऐं साईं परशोत्तम जो शागिर्द हो कि मुश्ताक मुंहिंजो शागिर्द आहे। भीमराज ही ॿई मुंहिंजा शागिर्द न रहिया पर लतीफ़ संगत जे हवाले सां भीमराज जेको पोरियो कयो ऐं ॿारनि में सुजागी आंदी या खाटाऊ जानी साथी बारड़ा संगत क़ाइमु कई जंहिंजो दिलीप कोठारी बि मेंबर हो, पोइ बाद में उहो वरी लतीफ़ संगत में आयो ऐं हीअ असांजो दौलत बि लतीफ़ संगत में शामिलु थियो। त मिठी मुंहिंजे लाइ अमर सिंधु वांगुरु वतन जो इस्तारो आहे ऐं हीउ उतां जो रहाकू आहे ऐं हिन जेको ही किताबु लिखियो आहे माण्हू नाले सां ईअं सम्झंदो त हिन में रुगो कारूंजर आहे, पर जेकॾहिं इन जो नालो सिंध थर ऐं कारूंजर हुजे हा त अञा वधीक उनखे वुसअत मिले हा। पर बहरहाल कारूंजर जो नालो कशिश कंदड़ आहे ऐं उन कशिश जे हवाले सां सभिनी दोस्तनि ॻाल्हायो आहे। हिन किताब में जा 3 भाङ आहिनि। हिकिड़े भाङे में पहिरियां 5 मज़मून आहिनि जेके कारूंजर सां वाबस्ता आहिनि ऐं उनखां पोइ 10 को मज़मून जेके आहिनि उहो थर जे हवाले सां थर सावणी मेलो वसकारो थर जी तारीख़ अदबी इतिहास दर्द जो सहरा थर ठारेलनि जा थाक थर दुबई कॾहिं बणिबो थर में पाणीअ जी अणाठ थर में वधंदड़ ख़ुदकुशियुनि जा वाक़िया मेघावत जो तख़लीक़ी सहर थरियाणी क़तुल थियल हरणियूं ॾीपलो शहर तारीख़ जे आईने में माहौलाती तब्दीलियुनि जा असर इन क़िस्म जो। ऐं टियों जेको हिसो आहे उहो इज्तिमाही तौरु सिंध जे मसइलनि ते आहे। सिंधी अदबी संगत बि आहे, सिंधी ॿोली बि आहे, ॿारनि जा इंसानी आइनी हक़ बि आहिनि, रीतूं रस्मूं बि आहिनि। सिंधी ॿोली जागरता मुहिम जेका सिंधी लैंग्वेज अथॉरिटी शुरू कई उनजो तस्करो आहे। अदब जी दुनिया शेख अयाज़ मेलो उनजो तस्करो आहे। ॿारनि जे अदब ही हसीन दुनिया बेरंग नथी घुरिजे शाइरीअ जो आलमी ॾींहुं मौजूदा हालतूं ऐं नई सिंध जो तारफ़ असांजा हीरो 4 मार्च सिंध जे NGOs जो पोतामेल करप्शन जी रोकथाम सिंधु वहंदो रहंदो ही सभु मौज़ू हिकिड़े सुजाग ज़हन लेखक जूं तहरीरूं आहिनि जेके पढ़ण सां कारूंजर सां थर सां ऐं सिंध सां न रुगो मोहबत न रुगो अज़ली अंग असांजो पैदा थिए थो पर उन्हनि मसइलनि जे हल लाइ जागरता लाइ असां में जज़्बो पैदा थिए थो ऐं जीअं पाण चयईं मज़ाहमत जो अंसर पैदा थिए थो। कारूंजर हैरत जी ॻाल्हि आहे त सिंध गवर्नमेंट जॾहिं सिंध हाई कोर्ट हिननि जे फ़ैसिले खे कारूंजर खे विकिणण वारी ॻाल्हि खे उन्हनि इश्तिहारनि खे रद्द करे थी त सिंध हुकूमत वरी सुप्रीम कोर्ट में वञे थी ऐं सुप्रीम कोर्ट वरी हाणे जेका ही गैर कानूनी आइनी अदालत क़ाइमु थी आहे उन ॾांहुं फ़ैसिलो मोकिले थी। ऐं अब्बास खोसे जे इन मुतालबे खे वर्जायां थो त सिंध सरकार खे फौरी तौरु इन पंहिंजे जेको केस मोकिलियो वियो आहे उन ते हथु खणणु घुरिजे। ॿी सूरत में सिंध जो माण्हू कंहिं बि सूरत में कारूंजर जे ख़िलाफ़ का बि साज़िश बर्दाश्त न कंदो ऐं सिंध गवर्नमेंट जे आॾो पहाड़ बणिजी बीहंदो। सिंध जे वकीलनि सिंध जे अदीबनि सिंध जे शागिर्दनि सिंध जे उस्तादनि सिंध जे हारियुनि सिंध जे आम माण्हुनि ज़िंदगीअ जे हर शोबे जे माण्हुनि खे
अपील कजे थी त रुगो कारूंजर न पर सिंध जे कारपोरेट फार्म तहत लखे एकड़ जेका अस्करी कुवतुनि खे ॾिनी थी वञे या सिंधूअ ते जेके केनाल अॾिया पिया वञनि या सिंध में जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे जंहिंजो साकरे में हिकिड़ो मिसाल तव्हांजे साम्हूं आयो आहे इन जी शइ जे ख़िलाफ़ु उथो छो त हीअ धरती 7 मज़हबनि जो मर्कज़ रही आहे। हिते सनातन धर्म जेको दुनिया जो क़दीम तरीन धर्म आहे जो ऋग्वेद में मौजूदु आहे जंहिंमें हिकु ख़ुदा जो तस्वुर आहे। सनातन धर्म में ये वर्ण सिस्टम आहे ही कोन इहो त पर पोइ ब्राह्मणनि पैदा कयो शूद्र फलाणो खत्री ब्राह्मण वैश्य इहो सॼो बाद जी आहे जंहिंजे ख़िलाफ़ जैन धर्म पैदा थियो जंहिंजे ख़िलाफ़ बुद्ध धर्म पैदा थियो जंहिंजे ख़िलाफ़ सिख मत पैदा थी उहे सभु हितां निकिता छाकाणि त उन ब्राह्मणनि जे तसलुत जे ख़िलाफ़ जीअं असां वटि मुल्ले जो तस्वुर आहे मुल्लो पंडित पादरी उहे दीन जा हरू भरू हथरादू मुहाफ़िज़ बणिजी विया आहिनि ऐं मज़हबनि जे ख़िलाफ़ नफ़रत पैदा करण वारा उहे आहिनि जॾहिं त सभई मज़हब मोहबत जी तालीम ॾींदड़ आहिनि उहो सनातन धर्म हुजे उहो जैन धर्म बुद्ध धर्म हुजे उहो ज़राष्ट्रिज़म हुजे या उन जूं शाखूं मज़हबिज़म मानीज़म हुजनि ईसाईयत हुजे यहूदियत हुजे इस्लाम हुजे सभिनी में मोहबत आहे। मज़हब कॾहिं बि इस्तिहासाल जो ॾस नथो ॾे पर इस्तिहासाली उहे कुवतूं आहिनि जेके मज़हब खे चोटनि थियूं। तॾहिं त मौलाना आज़ाद चयो त बरे सग़ीर में मुल्ला मुनसिफ़ ऐं फ़ौजी सरबराह गॾिजी उन्हनि इंसानियत जो क़त्ल कयो आहे रतु वायो आहे त थर सिंध जो हिकिड़ो उहो ख़ितो आहे जिते तव्हांखे सेक्युलर रवायतूं मिलंदियूं जिते मज़हबी मतभेद न मिलंदो। 1970 वारी जंग में जमायत इस्लामी जे चङा मुड़ुस गॾहनि ते चढ़ी उन्हनि उते नफ़रतुनि जी फिज़ा पैदा कई नतीजो तौरु उतां जे समूरनि उस्तादनि खे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मोकिलियो वियो हो पर थर जो उस्ताद उन जी पढ़ाई उन जी तालीमात उन में को बि मज़हबी मतभेद न आहे उन में मेंगवाड़ मैशरी लोहाणो को बि उस्ताद जेको आहे उन मोहबत जी तबलीग ॾिनी आहे। वलीराम वल्लभ जहिड़ा माण्हू साईं साजन दास चंदाणीअ जहिड़ा माण्हू साईं हाजी मोहम्मद दल जहिड़ा माण्हू उन मज़हबी एकता ऐं इतिहाद जा बानी आवाज़ सिंबल रहिया आहिनि। साईं हाजन दास हिंदू मुस्लिम हर घर जो बाक़ी हूंदो हो। हिंदू नौजवान जेकॾहिं पंहिंजे घर वारे सां विड़ी पवंदा त हाजी मोहम्मद दल वञी उन्हनि जा फ़ैसिला कंदो हो। इहा मोहबत हिते आहे ॿिए हंधि तव्हांखे न मिलंदी मिठीअ में मिलंदी। सादिक जो मड़ मिठीअ में आयो उहो होलीअ जो ॾींहुं 25,000 माण्हुनि होली न मल्हाई। सभिनी माण्हुनि जे औरतुनि मर्दनि जे हथनि में गुल हुआ ऐं जेके सादिक जी अर्थीअ ते छटिया विया ऐं 25,000 माण्हुनि जी जनाज़े निमाज़ में हिंदू मुस्लमान सभु शरीक हुआ। इहो तव्हांखे मिसाल ॿिए हंधि न मिलंदो। सचल जे दरगाह ते मिलंदो जिते हिंदू मुस्लिम गॾु दफ़न थियल आहिनि जिते सचल जो वालिद त दरगाह जे ॿाहिरां पूरियल आहे पर हरी बाई ऐं रुकी बाई अंदरि पूरियल आहिनि। मुस्लिम जो फ़र्क़ु तव्हांखे नज़र न ईंदो। परे न वञो टंडे बहाल वञो जेको अमा जिंदो वारनि खां ज़ुल्म थियो उन में जेके माण्हू मारिया विया उन में हमिलो कोलीबो तव्हां वञो उन जे क़बर ते बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखी पई आहे कुलु अल्लाह लिखियो पियो आहे अलहम्द लिखियो पियो आहे। इहा शइ तव्हांखे ॿिए हंधि न मिलंदी। सिंध जो जनरली जेको मज़हब रहियो आहे उहो मोहबत रही आहे इंसानियत रही आहे ऐं उन जो सिंबल उन जो इशारो तव्हांखे मिठी थर मिलंदो।
त ही थर ऐं मिठीअ जे हिकिड़े सुञाण ऐं ज़हीन उस्ताद ऐं शागिर्द दौलत राम खत्रीअ जो किताबु ऐं उन में जेको मवादु आहे उहो तव्हांखे इन शइ जो आइनेदार नज़र ईंदो ऐं सिंध जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ आवाज़ु उथारींदे लॻंदो। ऐं थर कारूंजर आर्ट काउंसिल जे दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो जिन कारूंजर किताब जी महूरत कराए दौलत राम खे मान ॾिनो आहे।